सी मारोन जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवी ॾिसी रहिया आहियो सिंध जी पुकार, हिकु स्पेशल ट्रांसमिशन जेका गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हले पई, जॾहिं खां वठी जीअं त जून में जेके बारिशूं थियूं उन्हनि सिंध में तबाही मचाई आहे। उन हवाले सां ई स्पेशल ट्रांसमिशन जेको आहे KTN एंटरटेनमेंट ते जारी आहे। अॼु बि असीं जेको आहे जेके महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि सां असीं जेकी गुफ़्तगू कंदासीं उहा सिंध में आयल ॿोॾि जेकी तबाही मचाई आहे उन हवाले सां हूंदी। ऐं ख़ैर आउं तव्हांखे पंहिंजो तारुफ़ बि कराईंदी हलां। ऐं लैला निसार ऐं किरण मीर साहिबा जेको जल्दी तव्हांजी टेलीविजन स्क्रीन्स ते हाज़िर थींदियूं। सो बहरहाल ॿोॾि जी जेकी उन तबाही मचाई आहे उन हवाले सां अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में मुख़्तलिफ़ जेके सियासी पार्टीज़ आहिनि, जेको असां सां महिमान में मौजूदु आहे उन्हनि सां बि असीं इहा ॻाल्हि ॿोल कंदासीं त अहिड़े ॾुखे वक़्त में हू सियासत खे कीअं ॾिसनि पिया, सियासतदाननि खे कीअं ॾिसनि पिया, त छा हू हिक पेज ते आहिनि, छा हू हिकिड़े कॉज़ जे लाइ मिली करे कमु कनि पिया या न। उन खां अलावा नाज़रीन जेकॾहिं कुझु असीं नंबर्स जी ॻाल्हि करे वठूं त PDA में त मुसलसिल असांखे इंफॉर्म कंदी पई अचे त गुज़िरियल 24 कलाकनि में केतिरियूं डेथ्स थियूं, केतिरा ज़ख़्मी थिया। सो हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त 500 खां वधीक फ़ौतियूं जेके आहिनि सिंध में थियूं आहिनि। समूरे पाकिस्तान में त यकीन उहे 1000 खे बि एक्सीड करे चुकियूं आहिनि। ऐं सिंध में जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त 1.5 करोड़ खां वधीक जेकॾहिं चइजे त माण्हू मुतासिर थिया आहिनि, पंहिंजो घर विञाए चुका आहिनि। तमामु तकलीफ़देह मंज़र आहे समूरी सिंध में। ऐं जेकॾहिं असीं मेहड़ वासिन जी ॻाल्हि कयूं या दादू जी ॻाल्हि कयूं, मेहड़ में अवां ॾिठो त सुप्रियो बंद खे कट लॻो, ॾाढो दबाव हुयो, रिंग बंद बि जेको आहे ठहे पियो उते। पर उन बावजूद बि इहा हिन प्रोग्राम में ज़रूरु ॻाल्हि शामिलु करणु चाहींदसि। हिन वक़्तु जिते जिते इहा सूरत हाल आहे न, उतां जा शहरी ॻोठवासी उन्हनि जे चवंदसि उन जा जेके एफर्ट्स आहिनि हिन वक़्तु उहे साराहण वारा आहिनि। छो त सूरत हाल ॻणिती जोगी आहे, पर जज़्बो जुनून समूरे शहरनि जो, समूरे ॻोठवासियुनि जो, पंहिंजे शहर पंहिंजे देश खे बचाइण जो, उनखे मुंहिंजे ख़्याल में असांखे साराहणु खपे। सो बहरहाल आउं जेको आहे महिमान जो तारुफ़ कराईंदी हलां थी। मूंखे जॉइन कयो आहे, कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि, राशिद महमूद सूमरो साहिबु। राशिद महमूद सूमरो साहिबु सेक्रेटरी जनरल आहिनि JUI सिंध जा। उन खां अलावा NDA में जेको आहे उनजी जेकी सिंध में ठहियल कमेटी आहे उनजा मेंबर बि आहिनि। अस्सलाम वालेकुम मौलाना साहिबु। जी वालेकुम सलाम, महिरबानी। मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। मौलाना साहिबु, समूरी सिंध ही न पूरे पाकिस्तान में इहा सूरत हाल जेको आहे ॻणिती जोगी लॻी पई आहे। बलूचिस्तान पहिरीं असीं ॾिठोसीं, उनखां बाद में KP पंजाब, साउथ पंजाब, ऐं सभ खां मुतासिर जेको आहे सिंध सूबो असांखे ॾिसण में आयो। 500 मिलीमीटर खां वधीक हिन भेरे बारिशूं पयूं आहिनि। पहिरियों त अवां ॿुधायो, अवांजा जेके असीं एफर्ट्स आहिनि तव्हां कीअं एक्टिव लॻा पिया आहियो, मुतासिरनि जी कीअं मदद कयो पिया, असीं उहो बि ॼाणणु चाहींदासीं। पर अवां ॿुधायो त हीअ कुदरती आफ़त आहे या असां हिन शइ जे लाइ तयार ई न हुयासीं, कॾहिं खां प्लानिंग ई न कई आहे? सभ खां पहिरियां त मां तव्हांजो शुक्रियो थो अदा करियां। ऐं जॾहिं खां बारिश जी सूरत हाल आई आहे, सैलाब जी सूरत हाल आई आहे, और रोज़ाना जो बुनियादनि ते मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स जे तरफ़ां चयो पियो वञे त तव्हां अचो ऐं गुफ़्तगू कयो, लेकिन मां अवॉइड कयो आहे। पहिरियों सैलाब जे बारिश खां पोइ पहिरियों को चैनल आहे जंहिंमें मां टॉक में शो में हाज़िर थी रहियो आहियां। महिरबानी मुंहिंजी। सिर्फ़ु इन जे लाइ जो मां सम्झां थो त हीउ वक़्तु सियासत जो न आहे, हीउ वक़्तु ख़िदमत जो आहे। सियासत कई आहे ऐं सियासत कंदा रहंदासीं। जेका फिगर्स तव्हां ॿुधाया, अॼु NDA में जी सुबुह मीटिंग हुई, मां उन में हुउसि ऐं उतां मां आयो आहियां। ऐं जेका फिगर्स अॼु NDA में जी मीटिंग में असांखे प्रोवाइड कया विया, हिन वक़्तु सिंध में 1 करोड़ 4 लख माण्हू बारिश ऐं सैलाब जे करे मुतासिर थिया आहिनि। 1 करोड़ 4 लख। ऐं जेका घर मुकमल तौर ते तबाह थिया आहिनि उन्हनि जो जेको काथो अॼु ॾींहं ताईं लॻायो वियो आहे उहो 4,81,750 आहे। जेका घर मुतासिर थिया आहिनि, जेका असांखे अॼु रिपोर्ट ॾिनी वई, 16,52,086 घर मुतासिर थिया आहिनि। 30 जा 30 ज़िला, सिंध में 30 ज़िला आहिनि, 30 मां 30 ज़िला बारिश ऐं सैलाब में मुतासिर थिया। लेकिन हिन वक़्तु सैलाबी रैलनि ऐं पाणी जे ज़द में जेका ज़िला आहिनि उन्हनि जी तादादु 23 आहे। 23 सिर्फ़ु कराची जा अवां ज़िला कढो, उन खां अलावा सभु जा सभु ज़िला, ठटे खां शुरू कयो वींदे कश्मीर ऐं जैकबाबाद ताईं सभु ज़िला शुरूआत में 23 ज़िला आफ़त सटियल करार ॾिना विया हुया। हिन वक़्तु 40 लख जानवरनि मां 1,20,000 जानवर मरी चुका आहिनि ऐं कोई 23,120 जानवर हिन वक़्तु बीमार आहिनि। ऐं जेका सूरत हाल तमामु घणी ॾुखाईंदड़ आहे ऐं छिरकाईंदड़ आहे। जेका माण्हू रोडनि ते आहिनि, जेका माण्हू हिन वक़्तु मुतासिर आहिनि, उन्हनि मां 1,29,000
प्रेगनेंट ख़वातीन रोड ते आहिनि ऐं उहे कैंप्स में आहिनि जिन जे इलाज जो, जिन जे डिलीवरी जो, जिन जो जेको उहो मसइलो आहे। 70,000 मरीज़ हिन वक़्तु मलेरिया में वठिजी चुका आहिनि जिन जा टेस्ट मलेरिया जा पॉज़िटिव आया आहिनि। 7,907 माण्हू हिन वक़्तु ताईं ज़ख़्मी थी चुका आहिनि। 523 हिन वक़्तु ताईं अॼु जे ॾींहं ताईं अमवात थी चुकियूं आहिनि। सो ही त आहे सिंध जी सूरत हाल। इन सूरत हाल में मां बाय रोड बि सफ़र कयो आहे पंहिंजे सिंध में, वज़ीर आज़म साहब सां गॾु हेलीकॉप्टर में बि सफ़र कयो, कश्तियुनि में बि, लांचुनि में बि सफ़र कयो आहे। मां सीरिया बि ॾिठी, पाण वञी विज़िट कई आहे शाम जी। मुंहिंजे साम्हूं इराक़ जी सूरत हाल आहे, अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे। मुंहिंजे साम्हूं थ्रू मीडिया जे लिबिया, चचीनिया, बोस्नीया, इराक़, फ़लस्तीन, अलजज़ाइर, सोमालिया जा मनाज़िर भयानक आहिनि। लेकिन मां सच थो चवां त जेका मंज़र मां सिंध में ॾिसी रहियो आहियां, जेका भयानक मंज़र मूंखे सिंध में नज़र अची रहिया आहिनि, मां पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठा आहिनि, न ॿुधा आहिनि, न पढ़िया आहिनि, न उन्हनि जो मां मुशाहिदो कयो आहे। कच्छी पुल जे इलाइक़े में हिकिड़ी कुराड़ी अम्मा सां मां मिलियुमि। उन अम्मा खे पुछियुमि त अम्मा तुंहिंजो छा हाल आहे? त उन अम्मा जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया ऐं उन अम्मा मूंखे चयो त पुटु 3 ॾींहं थिया आहिनि मां मानी नाहे खाधी। जी, ही मुंहिंजी सिंध जो हाल आहे। सही। मासूम ॿार मुंहिंजे गाॾी जे कढ हुया ऐं जिन चयो त चाचा तव्हांजे गाॾीअ में बिस्किट आहिनि? मां 2 ॾींहंनि खां मानी नाहे खाधी, मूंखे बिस्किट ॾियो त मां कुझु पंहिंजो पेट जो गुज़र कयां। सो तव्हां जेको सुवालु कयो आहे त कुदरती आफ़त आहे या मिसमैनेजमेंट आहे। ॾिसो, लारकाणे शहर में मुंहिंजो घरु सिटीअ में आहे। सिटीअ जी 20 यूनियन काउंसिल मां हैदरी टाउन जी यूनियन कमेटी 1 में मां रहां थो। 18 ॾींहं बारिश खे थी विया आहिनि त बारिश ख़तमु थी वई आहे, लेकिन अॼु बि मुंहिंजे शहर लारकाणे जी यूनियन कमेटी नंबर 1 में 4 फुट पाणी बीठो आहे। हाणे इनखे मां कुदरती आफ़त चवां या मिसमैनेजमेंट चवां, हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त दरिया किथां बि सिंध में नाहे टुटरो। सखर दरिया मां राइट साइड ते 4 केनाल था निकिरनि, लेफ्ट साइड ते 3 केनाल था निकिरनि। 7 केनालनि में किथे बि घारो नाहे लॻो। सिम नाला टुटा आहिनि ऐं सिम नालनि तबाही कई आहे। जेकॾहिं सिम नाला जीअं दरिया जो बंदि मज़बूत रहियो, जीअं तव्हांजे वाहन जा बंद मज़बूत आहिनि, सिर्फ़ु तव्हांजे सिम नालनि जा बंद मज़बूत हुजनि हा त कचा घर मुतासिर थियनि हा, जीअं बलोचिस्तान में थिया, पाणी निकाल थी वञे हा। मां मञां थो बारिश 70 साल जा रिकॉर्ड तोड़िया आहिनि। सिर्फ़ु मोहन जो दड़ो जे एरिया में जेका हिन वक़्तु ताईं रिकॉर्ड जेका बारिश पोयनि 30 सालनि में हुई उहा 281 mm में हुई, लेकिन हिन दफ़े जेका बारिश थी उहा 779 mm बारिश जेको आहे उहा मोहन जे दड़े ते। जी हा। हाणे इहा जेका सूरत हाल आहे, इन सूरत हाल में जेका फिगर मूंखे अॼु मिली आहे त सिर्फ़ु 16,300 करोड़ 16,300 करोड़ यानी 16.3 बिलियन रुपीज़ सिंध हुकूमत वाहन ऐं बंदनि जे तामीर ते ख़र्च कया आहिनि। 16,300 करोड़ ख़र्च थी विया, सिंध बुॾे पई, सिंध तबाह थिए पई। गटर जो पाणी, बारिश जो पाणी, सिम नाले जो पाणी सिंध खे लोड़े रहियो आहे, ॿोड़े रहियो आहे, सिंध तबाह थी रही आहे। बारिश पई आहे, इन सां तव्हां इनकार नथा करे सघो। बारिश जो पाणी KPK जो, बलोचिस्तान जो तव्हां ॾे आयो आहे, लेकिन जेको ॿाहिरियां पाणी तव्हां चओ था त साईं हेतिरियूं ॾिसो, उहो पाणी दरिया काबिल जे थ्रू आयो आहे, दरिया खे घारो नाहे लॻो। उहो पाणी दरिया अबासीन जे थ्रू चाइना खां आयो आहे, गिलगित खां आयो आहे, उनखे घारो नाहे लॻो। हिंदुस्तान 5 दरियाहनि मां पाणी छॾियो आहे, तव्हांजे दरिया सिंध में पहुतो आहे, उनखे घारो नाहे लॻो। अॼु बि तव्हांजे कोटड़ी बैराज ते 6 लख खां अबो पाणी क्यूसिक जेको आहे उहो रवानो थी रहियो आहे समुंड जे तरफ़, घारो नाहे। हीउ जेको ॿाहिरि पाणी आहे इहो दरिया जो पाणी न आहे, इहो ॿाहिरि पाणी सैलाब जो पाणी आहे। ऐं इहो सैलाब जो पाणी सिम नालनि जे टुटण जे करे फैलियो आहे। सिम नाला जेकॾहिं न टुटनि हा ऐं 16,300 करोड़ सिम नालनि जे वाहन जे तामीर ते ख़र्च थियनि हा त शायदि अॼु जी सिंध जी सूरत हाल इहा न हुजे हा जेका अॼु जी सिंध जी सूरत हाल आहे। पर जीअं मौलाना साहब तव्हां फरमायो त जेको आहे मिसमैनेजमेंट, तव्हांजी गुफ़्तगू मां त इहो ई लॻे पियो त कुदरती आफ़त ठीकु आहे, उहे सॼी दुनिया में ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां डिफरेंट जेके नेशन्स आहिनि, क़ौमूं आहिनि, उहे बाक़ाइदा तौर ते मुंहुं ॾींदे ते असांखे नज़र ईंदो आहे। त तव्हांजी गुफ़्तगू मां जेको निचोड़ कढियो इहो आहे त तव्हांखे मिसमैनेजमेंट जी वधीक ॻाल्हि कई, कि सिम नालनि जे हवाले सां बि ॻाल्हि कई। अच्छा, सिम नालनि जे हवाले सां जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त सिंध हुकूमत चए पई त हुननि जी एतिरी कैपेसिटी न आहे
आए जो हू इन सभु समूरी सूरत हाल ते कंट्रोल हासिल करे सघनि। त छा उहे दुरुस्त चवनि पिया त वाकई में हिन भेरे जेकी आफ़त आई आहे तव्हां बि चओ पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ी गोॾ तव्हां न ॾिठी आहे। वज़ीर आज़म साहब जो बि बयानु इहो त हुननि बि पंहिंजी ज़िंदगी में एतिरी न ॾिठी। हालांकि जेकॾहिं आउं थोरो तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त मुंहिंजे ख़्याल लास्ट टाइम 94 में अहिड़ी सूरत हाल हुई, एतिरो हुयो। में थोड़ी वधीक हुई, हाँ, लेकिन 2010 उन खां अॻु में बि जेको एॾियूं आयूं चुकियूं आहिनि 2010 में त इहे माज़ी जा तजुर्बा काफ़ी न आहिनि छा काफ़ी हुया। मां उहो त चवां त इहा ॻाल्हि त बिल्कुलु दुरुस्त आहे, मां एग्री थो कयां। ॿियो जेकी कैपेसिटी खां वधीक सघ खां वधीक कंट्रोल वारी ॻाल्हि कनि पिया, उहो मां एग्री थो कयां इन ॻाल्हि सां त जेका हिन वक़्तु हालात पैदा थी चुका आहिनि, हाणे उन्हनि खे कंट्रोल करणु न सिंध हुकूमत जे बस जी ॻाल्हि आहे, न मर्कज़ जे बस जी ॻाल्हि आहे, न कंहिं हिकिड़े फ़र्द या हिकिड़े इदारे जे वस जी ॻाल्हि आहे। सभु उन ते अचूं पिया, सभु माण्हू उन ते डिस्कस कनि पिया ऐं वाक़ई सभिनी खे मिली करे हाणे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहे हालात पैदा छो थिया, छा उन जो सबबु सिर्फ़ु बारिश हुई या उन जो सबबु मिसमैनेजमेंट हुई, इन जी तहक़ीक़ात थियणु घुरिजे। त उहे कहिड़ा ठेकेदार हुआ जिन ठेकेदारनि खे नालनि जी खोटराई। अॼु ॾिसो लारकानी शहर में 20 यूनियन काउंसिल ते शहर आहे, उन शहर में डायरेक्ट पाणी ॿाहिरि न वेंदो आहे, मेन नालनि में ईंदो आहे, मेन नालनि खां पंपिंग स्टेशन्स ते वेंदो आहे, पंपिंग स्टेशन्स मां थ्रू मोटर्स जे उहो पाणी डीसिल्टिंग करे उहे मोकिलींदा आहिनि जेको आहे उहो वाह जे तरफ़। हाणे मेन नालो 10 फुट जो आहे, 10 फुट में 9.5 फुट मिटी भरियल आहे, 6 इंचनि ते जेको आहे उहो तव्हांजो पाणी पियो हले। जॾहिं 9.5 फुट मिटी हूंदी ऐं करोड़नि रुपयनि जी बजट ख़र्च थींदी ऐं डीसिल्टिंग नाले जी, इहो जेकॾहिं 10 फुट जो नालो डीसिल्टिंग थियल हुजे हा, ख़ाली हुजे हा, उन में मिटी न हुजे हा, त ॿाहिरि जो पाणी शहर में न बि आहे, निकिरी वञे हा। ईअं ई सिम नालनि जा बंद मज़बूत हुजनि हा त टुटनि हा त शहर जी तरफ़ पाणी न अचे हा। लेकिन हाणे जेको कुझु थियो आहे इन खां पोइ सिंध हुकूमत अकेली नथी संभाले सघे। इन जे करे त हिकु तरफ़ वज़ीर आज़म साहब हो, हिकु तरफ़ बिलावल साहब हो, विच ते बीह करे मां जिते तौबा ऐं इस्तग़फ़ार जी ॻाल्हि कई त हीउ अलाह जो अज़ाब आहे, असांखे तौबा ऐं इस्तग़फ़ार करणु घुरिजे, उते मां इहा बि ॻाल्हि कई त हीउ वक़्तु सियासी इख़्तिलाफ़नि जो न आहे, हीउ वक़्तु मिली जुली करे मज़लूम मारूअड़नि जी वाहर ऐं दादरसी जो आहे। ऐं उन्हनि जी असांखे गॾु उन जे बावजूदि जो हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत जे तरफ़ां असांखे कंहिं मीटिंग में न आहे सॾियो वियो, उन जे बावजूदि जो मूंखे का ख़बर न आहे त राशन किथे पियो इस्तेमालु थिए, केरु पियो इस्तेमालु करे, कंहिंजे ज़रिए पियो इस्तेमालु थिए। मां जेको पंहिंजे तरफ़ां कयो आहे, पंहिंजे इदारे जे तरफ़ां कयो आहे, पंहिंजी पार्टी जी पोज़ीशन अलॻि आहे, लेकिन मुंहिंजो इदारो, मुंहिंजो वालिद जेको क़ाइमु कयो, मां उन ते अलॻि तव्हांजो हिकिड़ो क्रिस्टन मुस्तक़िल आहे, मां तव्हांखे जवाबु ॾींदुसि। लेकिन उन जे बावजूदि जो सिंध हुकूमत असां सां मुशावरत करण जे लाइ तयारु न आहे। थियणु इहो घुरिजे हा त हिननि सख़्तु तरीन आफ़त जे वक़्त में चीफ मिनिस्टर साहब जेको आहे उहो ऑल पार्टीज़ सॾे हा, तमामु जमातुनि खे विहारे हा, मीडिया खे विहारे हा, वुकला खे विहारे हा, सियासी मज़हबी समाजी वापारी कारोबारी तबके खे विहारे हा, त बाबा गॾिजी करे अचो कमु कयूं ताकी गॾिजी कमु थिए। लेकिन उहो नज़र अचणु घुरिजे। तव्हांजी टीवी स्क्रीन ते हींअर मनाज़िर हली रहिया आहिनि, तव्हां पाण न्यूज़ में आयो, रोज़ न्यूज़ तव्हां पढ़ो थियूं, तव्हां रिपोर्ट क़ौम ताईं पुॼायो पियूं, सिंध जे अवाम ताईं पुॼायो पियूं त माण्हुनि जूं दाहूं त कुझु नथो मिले। जेकॾहिं वाक़ई सभु कुझु लॻी रहियो आहे त पोइ माण्हू दाहूं छो था कनि, वाक़ई सभु कुझु लॻी रहियो आहे त पोइ माण्हुनि जो। पर मौलाना साहब छा हिते असांखे इहा साइड बि न ॾिसणु खपे त वाक़ई में बजट असांजो स्ट्रॉन्ग आहे, इमदाद बि असांखे मिली रही आहे, जिन माण्हुनि ताईं पहुचे थो मिले थो, पर आबादी एतिरी हाणे ज़ाहिरा करोड़ हिकिड़ो वॾो नंबर आहे, वॾी आबादी आहे। त अगेन मां तव्हांखे उहो सवाल करणु चाहींदसि त सिंध हुकूमत जीअं चवे पई त असां एतिरनि माण्हुनि में पूरा नथा पइजी सघूं, एतिरनि माण्हुनि ताईं उन्हनि खे रेस्क्यू करणु। जीअं कुझु ॾींहं अॻु ई जीअं तव्हां चओ पिया त असीं न्यूज़ वग़ैरह पढ़ूं था, प्रोग्राम कंदी आहियां, ख़ैर उन में हिकु रिपोर्टर खे ऑन बोर्ड वरितो, मौलाना साहब ख़ैरपुर नाथन शाह, हू ॿुधाए रहिया हुया त ख़ैरपुर नाथन शाह में पाणी जो जमा थी वियो आहे त उन सबबु घर उते ढहण लॻा आहिनि, भुरण लॻा आहिनि नाज़रीन। त हू चई रहिया त हिन वक़्तु ताईं मां उन्हनि खां पुछी रही हुयसि त रिलीफ जे लाइ, रेस्क्यू जे लाइ कोई आयो या न आयो। हुननि जो रिलीफ ऐं रेस्क्यू सॉरी मां उन्हनि खां पुछी रही हुयसि त मेडिकल जे हवाले सां का फैसिलिटी आहे, हुननि जो मेडिकल फैसिलिटी त परते जी ॻाल्हि आहे, हिते त रेस्क्यू न कयो वियो आहे। मां तव्हांखे उहो ई अर्ज़ु करणु वारो हुउसि। हाणे मां ॿिनि इलाइक़नि में पाण वियुसि, हिकु जंहिं वक़्तु रेड अलर्ट जारी कयो वियो केन शाह खे त ख़ाली कयो, त मां पाण केन शाह पहुतुसि राति जो तक़रीबन 1:30-2 बजे ऐं सुबुह जो 7 बजे ताईं माण्हू जेका निकिरनि पिया मां हुन सां गॾु हुउसि। न हिकिड़ो पुलिस वारो हो, न हिकिड़ो रेंजर्स वारो हो, न मुख़्तियारकार हो, न यूनियन काउंसिल जो नाज़िम हो, न DC हो, न MNA हो, न MP हो।
तव्हां पुॼी नथा सघो इहो मां मञां थो। उन इलाइक़े जो एसएचओ काथे हो, उन इलाइक़े इंतज़ामिया जो जेका आहे, डीएसपी उन काथे हो, डिस्ट्रिक्ट जी हालांकि इंतज़ामिया खे अॻिते अचणु दादू खपे न। ज़िले जो एसएसपी इन वक़्तु भलो कमु पियो करे, सही आहे, लेकिन हाँ। उन वक़्तु किथे हुयो? इरफान समूह साहब, हाँ। अच्छा, चीफ मिनिस्टर साहब कहिड़े कैंप ते जहाज़ खां लही करे वियो आहे? अच्छा, ॻाल्हि इहा आहे त तव्हां पुॼी नथा सघो, इन सां एग्रीड। को हिकिड़ो इदारो का हिकिड़ी हुकूमत कवर नथी करे सघे, मां मञां थो, लेकिन जेका एफर्ट्स तव्हां अगरि राशिद सोमरो कैन शाह पहुची सघे थो त चीफ मिनिस्टर छो नथो पहुची सघे? उतां जो MNA MP छो? मां ॿले ते वियुसि गंबट तलके जे दरिया जे पेट में, हिन वक़्तु मुंहिंजो ख़्यालु आहे त 700 घर सॉरी ॻोठ 700 ॻोठ पाणी में, छतियुनि खां हेठि पाणीअ में, मासूम बच्चा उते आहिनि, अमड़ियूं उते आहिनि, भेनरियूं उते आहिनि, न्याणियूं उते आहिनि। मां जी रोज़ानो उते मानी जी कैंप पई हले, रोज़ानो सुबुह शाम, जेका ॿेड़ी गंबट शहर जे गंबट तलके जे दरिया जे पेट में सुबुह जो ॿेड़ी मानी खणंदी आहे, हिकु हिकु दर ते पुॼाए, जेका मां पुॼाए सघां थो, मुंहिंजी जेका कैपेसिटी आहे। मां पाण वियुसि उते राशन तक़सीम करणु। तव्हांखे ॿुधायां त उतां जो हिकिड़ो ज़मींदार आहे, उतां जो जिते मां, उन जो सिर्फ़ु कमंद जो साल जो ठीको पंजाब जो हिकिड़ो शुगर मिल वारो खणंदो आहे 15 करोड़ रुपए में, सिर्फ़ु कमंद, बाक़ी अलॻि। उन जेको 15 करोड़ रुपया कमंद जा खणंदो आहे, उन ज़मींदार जे कमदार खे राशन मां ॾिनो। मैं नालो खण मुनासिब नथो समझा, न ज़मींदार जो न कमदार जो, जेको सिंध हुकूमत जो सिटिंग हिकिड़ो वॾो माण्हू आहे, उन जी उते ज़मीन आहे, उन जो कमदार ऐं उन जे ज़मीन ते कमु कंदड़ हारियुनि खे राशन मां ॾिनो। तव्हां पंहिंजनि कमदारनि खे नथा संभाले सघो, तव्हां पंहिंजनि हारियुनि खे नथा संभाले सघो, त पोइ मां नथो सम्झां त सिर्फ़ु टीवीअ ते अची करे गुफ़्तगू करणु, मीडिया टॉक करणु, हेलीकॉप्टरनि जा फ़ोटो कढाइणु तव्हांजे लाइ इनफ आहिनि। उनजो नतीजो तव्हां ॾिसो त MNAs ऐं MPAs खे जेको आहे उहे लठियूं थियूं लॻनि, उन्हनि गाॾियुनि खे भॻो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ नारा, पंहिंजे घर में सिटिंग गवर्नर खे असांखे आवाम जे विच में नज़र अचनि पिया। मां उन ते अचां थो, फयाज़ भुट्ट साहब नज़र आया, जी जी, त बुरहान खान चांडियो बि काफ़ी ॾींहं मां उनखे बंद ते ॾिठो वेठल रहियो, लेकिन कुझु MPAs इस्तीफ़ा पिया ॾियनि त DC फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। तव्हां ॾिठो त टियों ॾींहुं मौज़म अली ख़ान अब्बासी साहब, हालांकि इहो वाहिद MP आहे जंहिं पंहिंजूं ज़मीनूं ऐं पंहिंजा घर खपाए इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ, हिन वक़्तु मौज़म अली अब्बासी साहब 1.5 खां 2 करोड़ रुपए जी दवाई फ्री मेडिकल कैंप जे ज़रिए लारकाणे में लॻाए चुको आहे। हिन वक़्तु ताईं मौज़म अली ख़ान अब्बासी जा कोई पर्सनली, छो त जॾहिं अवाम तव्हांखे वोट ॾिए थो, अवाम जॾहिं तव्हांखे वोट ॾिए थो ऐं अवाम तव्हांखे मुंतख़िब करे थो, त अवाम जूं उमेदूं तव्हां सां वाबस्ता थियनि थियूं। जॾहिं तव्हां अवाम जे लाइ कमु न करे सघंदव त पोइ बहितर इहो आहे त तव्हां अहिड़े इक़्तिदार खे, अहिड़ी कुर्सीअ खे लत हणी करे कढो। मौज़म अब्बासी 18 ॾींहंनि खां लारकाणे शहर मां पाणी पियो कढाए पंहिंजे ज़ाती मोटरनि जे ज़रिए। पेट्रोल जा पैसा, DC फोन खणण जे लाइ तयारु न आहे, DC ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे, फोन खणण जे लाइ तयारु न आहे, पंहिंजे खीसे मां पेट्रोल जा पैसा भरे, डीज़ल जा पैसा भरे पाणी कढाए पियो। इन ई कारण जे करे उन इस्तीफ़ो ॾिनो। जी यकीनन, त जॾहिं मां अवाम जो हिन वक़्त में, हिन मुश्किल घड़ीअ में अवाम जो आवाज़ नथो बणिजी सघां या अवाम जे कमु नथो अची सघां, त अहिड़ी सीट मुंहिंजे कहिड़े कम जी? मां अहिड़ी सीट खां अलॻि थी वेंदुसि, छो त हुनखे पंहिंजो अला गंज ॾिनो आहे। असुलु मक़सदु त अवाम जी ख़िदमत करणु। सो जेको माण्हू अवाम में बीहे थो, अवाम हुनखे जी में जॻहूं थो ॾिए। मां 18 ॾींहंनि खां 1.5 कलाक 2 कलाक 2.5 कलाक सुम्हां थो, 20 कलाक 21 कलाक फील्ड में आहियां। माण्हू त मूंखे भाकुर था पाइनि, माण्हू त मूंखे गले था लॻनि, हेतिरे पाणी में आहिनि, उतां बि सलाम था कनि, उतां बि ख़ुशि आमदेद था चवनि, अमड़ियूं भेनरियूं न्याणियूं आदर बाप कनि। तव्हां पंहिंजी कैपेसिटी में पंहिंजी अपीयरेंस ॾेखारियो त वाकई तव्हां हिन मारूअड़नि जे लाइ मुश्किल मरहले में मारूअड़नि जी मदद कयो। कम कनि पिया, उहे असांखे नज़र बि अचनि पिया, उते बि मीडिया वञी करे पहुचे पई। जीअं फयाज़ भुट्ट साहब जी असीं ॻाल्हि करे रहिया हुआसीं मेड़ में, त हू मुसलसिल आवाम सां उते गॾु बीठा रहिया, हालांकि हुननि जा पंहिंजा हाल बि ख़राब लॻा पिया, बट ही वाज़ देयर। असांखे उहो एप्रिशिएट करणु खपे। त अच्छा, इंतिज़ामिया लेवल ते जेके कोताहियूं थियनि थियूं मौलाना साहब, उन्हनि ते बि असीं अञा वधीक ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर तव्हां पाण ॿुधायो, तव्हां रोज़ाना राशन डिस्ट्रीब्यूट करे रहिया आहियो। ख़ैर, हिन वक़्तु तव्हां छा करे रहिया आहियो आवाम जे लाइ हिन ॾुखे वक़्त में? उहो असां हिकिड़ी नंढड़ी सी ब्रेक वठूं पिया, ब्रेक खां पोइ हाज़िर थी करे इतां असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं पिया। मारोन जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई।
वेलकम बैक नाज़रीन। सिंध जी पुकार स्पेशल ट्रांसमिशन KTN एंटरटेनमेंट ते जारी आहे। मूंसां गॾु मौलाना साहब मौजूद आहिनि। असीं प्रोग्राम जे पहिरें हिस्से में कोशिशि कईसीं त ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ जेकी ॿोॾि आई आहे, जेको ही आफ़त आई आहे, त ही छा कुदरती आफ़त आहे, ऐं जेकॾहिं कुदरती आफ़त आहे त असां केतिरो तयारु हुयासीं, छो त ही को पहिरियों दफ़ो न थियो आहे। हा, आफ़त जी शिदत में जेको आहे वाध थी सघे पई, पर उन हवाले सां जेकॾहिं असीं प्लानिंग जे हवाले सां जीअं असीं पंहिंजे प्रोग्राम जे पहिरें हिस्से में ॻाल्हि कईसीं त उन लाइ बतौर क़ौम या इंतिज़ामिया असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं या जेके असांजी हुकूमतूं आहिनि त उहे केतिरे हद ताईं तयारु रहनि थियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदी हलां त असीं बारिश खे रोके त नथा सघूं, पर पंहिंजे मथां असां जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त असीं छातो त खणंदा आहियूं, छटरी त खणंदा आहियूं न, त एटलीस्ट कुझु न कुझु पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करण जे लाइ असांखे अहिड़ा क़दम त असीं खणी सघूं पिया। इहो त असांजी कैपेसिटी में आहे त जीअं अहिड़ियूं आफ़तूं अचनि त असां रेडी रहूं ऐं पंहिंजे पाण जी पंहिंजी हिफ़ाज़त करे सघूं। सो मौलाना साहब, वधीक गुफ़्तगू खे अॻिते असीं वधायूं था। खोड़ अहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन खे अञा कवर करणु प्रोग्राम में लाज़िम आहे। जीअं असीं पहिरियों ॻाल्हि कईसीं त ही नाअहली हुई हुकूमत जी या इंतिज़ामिया लेवल जी, कोतां ते त ख़ैर अञा असांखे ॻाल्हि करणी आहे। ॼाणणु चाहियां पई त तव्हां एज़ एन इंडिविजुअल या तव्हांजी जेकी पार्टी आहे उन हिसाब सां तव्हां कीअं कमु कयो पिया। लाड़काणे वासी हूअं बि तव्हां सां वॾी मोहबत कंदा आहिनि, तव्हां में हुननि जूं वॾियूं उमेदूं आहिनि, पर जीअं हिकु सिचुएशन इहा बि साम्हूं आई, तव्हां पाण ई ॿुधायो त मौज़म अब्बासी साहिबु जेको इस्तीफ़ो ॾिनो, हुननि चयो त हू माण्हुनि जी उमेदुनि ते पूरा न पिया लही सघनि, हुननि खां कमु जेको आहे थिए कोन पियो, जंहिं इंतिज़ामिया वारे सां ॻाल्हाइनि पिया त हू कोन्हनि जी ॿुधे कोन पियो। अहिड़ी सिचुएशन अची करे पहुती आहे। सो तव्हां जो छा रोल प्ले करे रहिया आहियो, माण्हुनि जी उमेदुनि ते कीअं पूरो थी रहिया आहियो, कीअं मदद करे रहिया आहियो। तव्हां प्रोग्राम खां अॻु में ॻाल्हि कई त रोज़ानो जेको आहे राशन बि पुॼायो पिया। सो इहो कीअं सभु करे रहिया आहियो, थोरो ॿुधाइजो असांखे। सभ खां पहिरियां त ॾिसो, जमीयत उलमा इस्लाम जे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान साहब जेको हुकुम कयो, उन जे तहत सॼे मुल्क में जमात जा उहिदेदार ज़िम्मेदारान अलॻि कमु करे रहिया आहिनि। जीअं कराची आहे, कराची जा उहिदेदारान कैंप्स लॻाए करे राशन, कपिड़ा, पाणी, मुख़्तलिफ़ शयूं कलेक्ट करे रहिया आहिनि। उहे असां मुख़्तलिफ़ ज़िलनि में मोकिले रहिया आहियूं। असांजी अंसारुल इस्लाम उहा तव्हां ॾिठी त तव्हांखे मेहड़ जे बंद ते मारूड़नि सां गॾु जेका पंहिंजे मदद पाण जे तहत मेहड़ खे उन्हनि रिंग बंदि ॿधो, उन में तव्हांखे उते मरकज़ी सालार अब्दुल रज़ाक आबिद लाखे सां गॾु असांजा अंसार जा माण्हू कमु कंदे तव्हांखे बंदि ॿधंदे नज़र आया, फाथल गाॾियूं ॿाहिरि कढंदे नज़र आया। लेकिन उन सां गॾोगॾु मुंहिंजे शहीद वालिद सां बि सिंध मोहबत करे पई, मूंसां बि सिंध मोहबत करे पई। मुंहिंजे वालिद हिकिड़ो पंहिंजे ज़िंदगी में ट्रस्ट क़ाइमु कयो हो, अल महमूद सोशल वेलफेयर ट्रस्ट, जेको हींअर मुंहिंजे वॾे भाउ नासिर महमूद साहब जे अंडर सुपरविजन में कमु करे पियो। मां उन ट्रस्ट जो जेको आहे मेंबर आहियां। उन ट्रस्ट जे तहत ही जमीयत उलमा इस्लाम जा फिगर्स मां तव्हांजे साम्हूं न पियो रखां, जो मूं वटि हिन वक़्तु जमीयत उलमा इस्लाम जा फिगर मौजूदु न आहिनि, जो यूनियन काउंसिल सतह ताईं हर मेंबर जंहिं वटि जेका तौफ़ीक़ आहे बटालूअ जी, मानीअ जी, टमाटे जी, उहो मदद करे पियो। कंहिं वटि इन जी मदद न आहे, रेस्क्यू करण जी आहे, रेस्क्यू करे पियो। लेकिन अल महमूद सोशल वेलफेयर एसोसिएशन जे तहत मां सिर्फ़ु लाड़काणे में कमु न पियो कयां, छो त हीउ कमु मां वोट जे लाइ न पियो कयां, मां हीउ कमु वोटर जे लाइ न पियो कयां। मुंहिंजो घर सिर्फ़ु लाड़काणो न आहे, मां सॼी सिंध खे पंहिंजो घर पियो सम्झां। मां पंहिंजी सॼी सिंध खे अक्रॉस द बोर्ड, त केरु हिंदू आहे, केरु मुस्लमान आहे, केरु देवबंदी आहे, केरु बरेलवी आहे, केरु शियो आहे, हिन वक़्तु इहो वक़्तु न आहे। मुंहिंजी सिंध आहे, मुंहिंजे सिंध जा मारूण आहिनि, ऐं मूंखे पंहिंजे सिंध जे लाइ अक्रॉस द बोर्ड, खोड़ सारा लाड़काणे जा माण्हू मूं ते नाराज़ बि आहिनि त तूं ॿियनि कमु करे पियो, असां वटि कमु। बाबा, तव्हां लाड़काणे में आहियो त छिति जे हेठां आहियो, चाहे तव्हांजी छिति वहे थी, लेकिन छिति जे हेठां आहियो। लेकिन हिन वक़्तु 30 खां 40 लख मुंहिंजा मारूअड़ा रोड ते सुतल आहिनि, न हेठां कुझा न मथां कुझा। 30 लख खां 40 लख। तव्हां पंहिंजे घर में त आहियो, बटालो त खाओ था। हिकु अम्मा चए थी त मां 3 ॾींहंनि खां कुझु न खाधो आहे, मां उनखे कीअं छॾियां? मां रोड ते ठटे में, बदीन में, सिजावल में पंहिंजे सिंधी भाउ खे कीअं छॾियां? त हिकिड़े ज़िले में मां न वञी सघियो आहियां, 23 ज़िलनि में, चूंकि उहो ज़िलो घटि डैमेज थियो आहे, 2 UCs डैमेज थियूं आहिनि थर पार कर जो। 22 ज़िलनि में वञी चुका आहियो? 22 ज़िला मां या त विज़िट कया आहिनि, या उते तव्हां रिलीफ जो सामान बि पहुचायो, या मां पाण पहुतो आहियां या मां सामान पुॼायो आहे। लेकिन 18 खां 19 ज़िलनि में त मां पाण पहुतो आहियां। ठटे खां असांजो रिलीफ जो कमु शुरू थियो आहे ऐं कंदकोट कश्मीर ताईं हले पियो। अल महमूद सोशल वेलफेयर जे तहत झोली फैलाए, दोस्तनि खां, यारनि खां, पंहिंजा दोस्त, पंहिंजा यार,
मुंहिंजा बाबे जा दोस्त उन्हनि सां राब्तो करे एतिरे ताईं जो मां तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां। ॿ ॾींहं पहिरियां मुंहिंजी नंढड़ी मूंखे चयो त मूंखे पिज़्ज़ा खाइणो आहे। अच्छा। त मां कोशिशि कंदो आहियां त घर घटि थो अचां, सफ़र में घणो तरह त नंढड़ा ॿार जेको डिमांड कनि था त कोशिशि कयां त मां हुजां त मां उनजी पूरो कयां। त मां पंहिंजी नंढड़ीअ खे चयो त हीउ पिज़्ज़े खाइण जो वक़्तु न आहे, घर में जेको पकल आहे उहो खाओ, पिज़्ज़े जा पैसा बि सिंध जा मारवाड़ा खाईंदा। ईअं रुपयो गॾु करे, छो त विफ़ाक़ जी मूंसां काई मदद काई मदद कोन्हे। मां मदद वठण जी कोशिशि कई आहे, एनडीए में जे इजलासनि में आवाज़ उथारियो आहे, सिंध हुकूमत जे तरफ़ां काई मदद कोन्हे। कंहिं बि क़िस्म जो मां तव्हांखे कोई रेस्पॉन्स फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध जे गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो बि राशन जो कटो, हिकिड़ी बि मच्छरदानी, कंहिं बि क़िस्म जी काई एड मूंखे न आहे मिली। सियासी पार्टी जैसी पीटीआई जी जेकॾहिं ॻाल्हि करे वठूं उन्हनि सां बि तव्हांजो कंहिं बि पार्टी सां मुंहिंजो राब्तो कोन्हे। हुकूमत जे सतह ते मां राब्ते करण जी ज़रूरु कोशिशि कई आहे, सिंध हुकूमत सां बि, फेडरल सां बि, लेकिन फेडरल हुकूमत जेको कमु करे पई सिंध हुकूमत जे थ्रू करे पई। रिस्पॉन्स माना ज़ीरो मिलियो आहे तव्हांखे सिंध हुकूमत या इंतज़ामिया लेवल ते? या त ख़ैर वॾी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हां जहिड़े माण्हू खे रिस्पॉन्स न पियो मिले त आम माण्हू उन्हनि सां राब्तो कंदो हूंदो, मौलाना साहब त हू छा रिस्पॉन्स ॾींदा हूंदा? इहो त उन्हनि खां सवाल कयो, ॾाढी डिसअपॉइंटिंग सी तव्हां असांखे ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे। सूरत हाल बि ॾाढी घंटी जोगी वई आहे। चैनल्स खे अवॉइड कयो जो हे वक़्तु सियासत जो न आहे। ज़ाहिर आहे तव्हां वेहंदव त ॻाल्हियूं थींदियूं त जेको आहे गैप स्पेस पैदा थींदो, ॻाल्हियूं कंदव त हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेको आहे उहो सियासत जनम वठंदी। हे वक़्तु जेको आहे न ॻाल्हियुनि जो आहे, न त पाणी लहे उन खां पोइ रोड बि हूंदो, रस्तो बि हूंदी, मां बि हूंदुसि, तकीरूं बि हूंदियूं, अवाम बि हूंदो, हुकूमत बि हूंदी, ऐं उन्हनि खे ॻीचे खां बि झलींदासीं त तव्हां छा कयो छा न कयो। लेकिन जेसि ताईं माण्हू रोड ते आहिनि, मारवाड़ा रोड ते आहिनि, पाणी में ॿुॾनि पिया, हाणे वक़्तु जेको आहे उहो रिलीफ जो आहे, हाणे वक़्तु सियासत जो न आहे। हिन वक़्तु ताईं अल महमूद सोशल वेलफेयर एसोसिएशन लारकाणे जे तरफ़ां 22 ज़िलनि में। अच्छा मौलाना साहब, हिन वक़्तु असां कॉल ते मौज़िम अब्बासी साहब मौजूदु आहिनि, जिन एज़ एन इंडिपेंडेंट कैंडिडेट हुननि जेको आहे इलेक्शन बि विड़ी, उन खां बाद में हाल ई में उन्हनि इस्तीफ़ो बि ॾिनो आहे। सो अस्सलाम वालेकुम मौज़िम साहब। मौज़िम साहब, तव्हां कुझु ॾींहं अॻु इस्तीफ़ो ॾिनो, इहा ख़बर हली पए। हिन वक़्तु असां सां जेको आहे मौलाना साहब बि मौजूदु आहिनि, मौलाना राशिद महमूद सुमरो साहब, ऐं अव्हां जे लाइ बसि थोरो घणो डिस्कस करे रहिया हुआसीं। अव्हां ॿुधाइजो त जेको आहे हिन वक़्तु तव्हां समूरी सिंध में जेकी सूरत हाल लॻी पई आहे, तव्हां एज़ एन इंडिविजुअल छा कोशिशि कई? मौलाना साहब त चई रहिया आहिनि तव्हांखे ॾाढो ज़ीरो क़िस्म जो रिस्पॉन्स मिले पियो, ऐं उहो ई कारण आहे तव्हांजे इस्तीफ़े जो। जी महिरबानी तव्हांजी केटीएन जी। मां पहिरें दादा राशिद खे पंहिंजो सलाम चवां थो। वालेकुम अस्सलाम भा। सॼी सिंध में जेके गुज़रण वारा आहिनि, पंहिंजो सूरत हाल सॼी सिंध जी हिन महिल जेका यकसर आहे, हर जाइ ते तबाही आहे, ऐं बशमूल सिंध जे मां सम्झां थो त असांजो जेको उत्तर जो पासो आहे 4-5 डिस्ट्रिक्ट्स, उन में बिल्कुलु ई सूरत हाल जेका आहे हिन महिल अफ़्तर आहे ॾींहों ॾींहुं। मां त इहो ई चवां थो त को इंसानी अलमियो बि जनम ॾेई सघे थो, जिते माण्हुनि खे पीअण जो पाणी ताईं कोन्हे प्रोवाइड थिए थो। ऐं हिन में बिल्कुलु चवनि था अलाह साईं जे तरफ़ां बिल्कुलु क्लैमिटी आहे, पर मां इहो बि गॾु अर्ज़ु कयां थो त जेका गवर्नमेंट जा डिपार्टमेंट 15 साल पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत रही आहे, ऐं जंहिं नमूने सिंध जी तबाही थी आहे, ऐं जंहिं नमूने इदारा जेको आहे सो डिटोरिएट थिया आहिनि, तव्हां ॾिसो त जे इहा अॻ में कोशिशि थिए या इरिगेशन डिपार्टमेंट या पब्लिक हेल्थ या जेके बि इदारा आहिनि इहे कमु कनि ऐं वक़्ती फ़ैसिला थियनि, ऐं अॼु जे मंछर जो कट अॼु लॻे थो त इहो सॼो डिप्रेशन पाणी जो जेका ग्रेविटी आहे, या दरिया ते हर कंहिंखे ख़बर ई जेको पाणी बलूचिस्तान खां अचे थो या पंहिंजे सिमुनि जो जेको पाणी आहे, इहो ज़ीरो खां वठी कंबर डिस्ट्रिक्ट, दादू डिस्ट्रिक्ट, इहो पाणी जो असुल जेको निकिरणो उहो मंछर जे थ्रू दरिया में निकिरणो। ठीकु आहे, महीनो ॾेढ इंतज़ार करे अॼु जेका करनि था, जॾहिं 4-5 ज़िला ॿुॾी विया आहिनि, हर जाइ ते इहा ई सूरत हाल आहे। मां सम्झां थो सॼी सूरत हाल खे ॾिसंदे लारकाणे जे अंदरि बि जेका सूरत हाल आहे, शहर में ड्रेनेज जो निज़ाम तबाह आहे, उहो सालनि खां वठी ₹10 जा पैकेजिस आया आहिनि, उहो सभु जो सभिनी जा मां सम्झां थो बंगला कया आहिनि, पर लारकाणो न कयो आहे। अच्छा, असां सदाई इहा तव्हां कंदा रहिया आहियूं, ऐं मां सम्झां थो तव्हांजो इंडिपेंडेंट कैंडिडेट, मां जीरीअ जी टिकट ते MPA हुयोसि, ऐं हुन में असांजो लारकाणे अवामी इतिहाद में राशिद ऐं असांजी
जी काफ़ी तव्हां वॾी पार्टी जे मुक़ाबले में बीठा हुयव, तव्हां विन बि कयो, उन बावजूद तव्हां इस्तीफ़े जे पोयां छा कारण आहे? मौज़िम साहब इन ते तव्हां थोरी रोशनी विझणु चाहियो पिया, छो त मौलाना साहब हिकु ॾाढी अहिड़ी ॻाल्हि कई। जी मां सम्झां थो त हिन महिल एज़ अ मेंबर भली त मां हिकिड़ो ऑपोज़िशन जो मेंबर हुउसि, पर जेके गवर्नमेंट जा मेंबर्स आहिनि उन्हनि जी बि का डिलीवरेंस या उनखे मां सम्झां थो त उहे बि मजबूर आहिनि। अच्छा ॻाल्हाए कोन था सघनि, जिते हिकिड़ो सॼो जो सॼो निज़ाम जेको सिस्टम जे तहत हले थो, हर इदारो ठेकेदार हलाइनि था। जेको बि तव्हांजा डिपार्टमेंट्स आहिनि उन में ठेकेदार वेठा आहिनि, पोस्टिंग ट्रांसफर्स उहे था कनि, जेको जो सॼो निज़ाम हलाइनि था, हिकिड़ो करप्ट सिस्टम आहे। मां सम्झां थो दोस्त जेके असांजा पीपुल्स पार्टी जे अंदरि बि वेठल आहिनि उहे बि चई नथा सघनि अंदरि त जेको बि दोस्त आहे सभु को तव्हां करे थो, पर सॼो जो सॼो निज़ाम हिन महिल जेको 15 सालनि में सिंध जो सॼी हुनजी तबाही थियल आहे। मुंहिंजो जेको इस्तीफ़ा हुयो उहो हिकिड़ो मार्क ऑफ प्रोटेस्ट हो। अच्छा प्रोटेस्ट जे तहत मां हिकिड़ो इस्तीफ़ा ॾिनो आहे। जॾहिं बि पीपुल्स पार्टी जेको असां ॾिठो आहे त तॾहिं माण्हुनि जी यादि अचे थी जॾहिं इलेक्शन थियनि था। ठीकु आहे, ऐं उन प्रोटेस्ट जो छा सबबु हुयो? इहो ई सबबु हुयो त तव्हांखे रिस्पॉन्स न पियो मिले, अवां माण्हुनि जी उमीदुनि ते पूरा न पिया बीहो? जी जी उन्हनि जे पंहिंजे सरकारी दरबारनि खे को रिस्पॉन्स कोन्हे को। जी इहे ख़बरूं त असां बि ॿुधियूं, बिल्कुलु साम्हूं आयूं इहे। जी न त मुंहिंजो प्रोटेस्ट अंडर प्रोटेस्ट इहा ई हुई त जेका सिंध जी तबाही थी आहे उन जे प्रोटेस्ट जे तौर ते मां इस्तीफ़ा पंहिंजो जेको लिखियो आहे, ठीकु आहे, उन में सभु शइ इहा मां लिखी आहे त जेका 15 साल में बैड गवर्नेंस आहे, इनकॉम्पिटेंस आहे, जेका करप्शन थी आहे, हर इदारो नाकाम आहे, त मां उन जी अगेंस्ट अंडर प्रोटेस्ट जो इस्तीफ़ा ॾिनो आहे। ऐं मां सम्झां थो इन इस्तीफ़ा खां पोइ घटि में घटि जॾहिं बि बाई इलेक्शन थिए थी त लाड़काने जो अवाम बि यादि ईंदो, ज़रूरु गवर्नमेंट ते वेहंदी त कंहिं हल्के जे अवाम जी त का न का चङाई थींदी। सही आहे, पर मौज़िम साहब ही सूरत हाल, आई एम सॉरी कते कलामी जे लाइ, त ही सूरत हाल तमामु ॾुखी आहे, गणती जोगी वारी सूरत हाल आहे, ऐं हिते जंहिंजी सघ न आहे, सॉरी मां तव्हांखे कटियां पई, जंहिंजी सघ जेको आहे उहो उन मुताबिक़ कमु करे रहियो आहे, त अवां जॾहिं तव्हां वटि हुया, तव्हां MPA, त तव्हां एज़ एन इंडिविजुअल थी करे पंहिंजी टीम सां गॾु जेको आहे छा कोशिशूं कयूं माण्हुनि जी मदद करण जी, हुननि ताईं रिलीफ पहुचाइण में तव्हां केतिरो अॻु भरा रहिया काबड़ में भी हज़ारनि खानदाननि ते राशन पहुचाइण या ॿी उन्हनि जी ओनरशिप अॼु बि असां पंहिंजे इंडिविजुअली तौर ते उहो पंहिंजो कमु कयूं था ऐं लाड़काने जे अवाम सां असां गॾु आहियूं। पर इहे सूरत हाल उहो लाड़कानो शहर त वरी बि रिवाइव करे थो, पर जेका असांजा नेबरिंग तालका डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते तमामु तबाही आहे। शहदादकोट ऐं कुंबे में हालत इहा आहे त अॼु बि माण्हू जेको आहे सो मींहं वारो पाणी पाण बि पीअनि था, उन्हनि जा जानवर बि पीअनि था, उते पाणी ताईं न पहुतो आहे। मां उहे अर्ज़ु कयां थो त हिन महिल वॾो हिकिड़ो इंसानी अलमियो जेको आहे सो जनम ॾिए थो, जंहिं ते सिंध सरकार का बि उन्हनि जी का नज़र न आहे, सोच न आहे। पर छा तव्हां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ न कंदव त तादाद घणो आहे, करोड़े माण्हू मुतासिर आहिनि, उन्हनि ताईं इमदाद पहुचणु हिकु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, त उन हवाले सां सिंध हुकूमत जीअं पाण खे डिफेंड करे पई या जेके स्टेटमेंट्स जारी करे पई उहो दुरुस्त न आहे? मां अर्ज़ु कयां अॻु में त हे पंहिंजो अॻु में ई अॼु जेका टेक्नोलॉजी जेका आहे उन अॻु में महीनो अॻु में ई प्रिडिक्शन मींहनि जी थियल हुई, त उन में हिननि खे को कॉन्टिजेंसी प्लान कॉन्टिजेंट वेही का मीटिंग करणु खपनि। इरिगेशन डिपार्टमेंट आहे, ॿिया डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि खे वेही मीटिंग करणु खपे, इहो सॼो जो सॼो हिकिड़ी प्रिकॉशनरी मेजर्स वठणु खपनि। सही, उहो बि प्रिकॉशनरी मेजर न वरितो, जॾहिं हिकिड़ी सॼी तबाही थी वई, उहो ई मां जीअं सवेर ॻाल्हि कयमि, जी जी, अल्टीमेट जेका ग्रेविटी डिप्रेशन हुई पाणी जी, पाणी निकिरणो मंछोड़ जे थ्रू ऐं पंहिंजो दरिया में हो, त जॾहिं तव्हां मंछोड़ जा लेवल्स एतिरा हाई करे छॾिया त जॾहिं पोयों पाणी सॼो जो सॼो मोटी सभिनी ज़िलनि जी तबाही कंदो, चार डिस्ट्रिक्ट तव्हांजा तबाह करे वियो इहो पाणी। सही, हाणे उहा अॼु मतिलबु उहा चवंदो त लैक ऑफ प्लानिंग आहे, जेके बि वेठा सरकार बादशाह में त उन्हनि खे इहा का परवाह आवाम जी आहे ई कोन। अॼु जे करोड़े माण्हू सफ़र कनि था त उन जी बुनियादी वजह बि आहे, इन्वेस्टिगेट थियणु खपे उन में कहिड़े डिपार्टमेंट, कहिड़े ऑफिसर, कहिड़े पॉलिटिशियन जी उन में
जेको आहे सो ज़िम्मेवारी हुई ऐं ज़िम्मेवारी जो तयन थियणु खपे। ठीकु आहे, पर अक्सर करे मौज़िम साहिबु असीं इहो बि ॾिठो आहे जॾहिं आफ़त हिते ईंदी आहे त पोइ सभु इदारा बि पधिरा थींदा आहिनि, सभु इदारा कमु कंदे बि चलो नज़र ईंदा आहिनि ऐं पोइ उते सर तव्हां जहिड़ा माण्हू बि ईंदा आहिनि, पोइ उन्हनि ते उहे सुवाल उथारणु लॻंदा आहिनि इन कोताहिनि जे हवाले सां। अव्हांखे न पियो लॻे त असां जेको आहे जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं एज़ एन इंडिविजुअली या जीअं तव्हां MPAs रही चुका आहियो ज़ाहिर तव्हां उन टेन्योर में, अव्हां बि इहो आवाज़ु छा पहिरियों उथारियो हुयो, छा अव्हां इहो हुकूमत खां सवाल कंदा रहिया आहियो बीइंग अ लेजिस्लेटर उन वक़्तु? हमेशा पॉइंट आउट कंदा आया आहियूं। मां पंहिंजो असेंबली जे फ्लोर ते जेको आहे सो 10 दफ़ा इन ॻाल्हि जो पॉइंट आउट कयो आहे त इदारा असां वटि कमु नथा कनि। ठीकु आहे, जेका इलाइक़नि जी ड्रेनेज जो आहे, मां बिलावल वॾाई साहिब आया, मां उन्हनि खे बि इहा ॻाल्हि कयमि दफ़ा, जेका ड्रेनेज तव्हां तबाह करे छॾी आहे 10 साल जेको हलियो आहे, रुगो आई वॉश आहे, ठहियल रोडनि जे मथां पेवर हणनि था। ठीकु आहे, असुल असांजो इशू ड्रेनेज आहे, उहो ड्रेनेज जेसिताईं हल न थींदो सही, तेसिताईं त केतिरो बि तव्हां कमु कयो उनजो को फ़ाइदो न थींदो। पोइ हिन वक़्तु इदारा ऐं सियासतदान तव्हांखे हिकिड़े पेज ते नज़र अचनि पिया न ॾुखी सूरत हाल में, पर उन ई सूरत हाल में इहो बि ॾिसूं पिया त तव्हां जहिड़ा माण्हू बि इस्तीफ़ा ॾियनि पिया मायूस थी करे। मायूसी मां नथो सम्झां इहा मायूसी आहे, पर इहा हिकिड़ी जीअं तव्हां चयो न प्रोटेस्ट, हा जी 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 जी, इहा हक़ीक़त आहे हिकिड़ी जेका सॼे सिंध जे साम्हूं आहे, पर मां सम्झां थो हिन महिल ज़रूरत इन शइ जी आहे त जेका बि इन मामले में तव्हां बिल्कुलु सही था चओ सियासत खां हटी करे असांखे सभिनी खे कमु करणु खपे, पर मां सम्झां थो त ज़िम्मेवारी हिन महिल घणी जेका बि इख़्तियार ऐं जेको बि आहे उहो हुकूमत वटि आहे। असां इंडिविजुअल तौर ते राशिद हुजे, मां हुजां या ॿियो को सिंध में जेको आहे सो अपोज़िशन जो लीडर हुजे, उहो इंडिविजुअल तौर ते केतिरो करे सघंदो। ठीकु आहे, गवर्नमेंट लेवल जे मथां अञा बि डिस्क्रिमिनेशन थिए थी। राशन जे अंदरि बि चवनि था भाई पीपुल्स पार्टी जो माण्हू आहे, हे न आहे बाबा पीपुल्स पार्टी जे माण्हू खे राशन मिलंदो, ॿिए खे न मिलंदो। सही, राशन डिस्ट्रीब्यूशन में भी डिस्क्रिमिनेशन कयो था त पोइ ॿी कहिड़ी डेवलपमेंट में तव्हां आराम सां ठीकु जेको आहे सो गॾु हूंदो। ठीकु आहे, ठीकु आहे मौज़िम साहिबु, महिरबानी अवां जॉइन कयो। असीं जेको आहे दुआगू रहूं पिया समूरी सिंध जे लाइ त उहो इन आफ़त मां निकिरी अचे ऐं अवां जहिड़ा माण्हू बि जेको आहे अॻिते अचनि पंहिंजो कमु कनि। असीं इन ॻाल्हि खे हमेशह सराहींदा ई रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो, थैंक यू सो मच। नाज़रीन, असां सां मौज़िम अब्बासी साहब अॻूणा MPA गॾु हुया ऐं हुननि जेके असां सां ॻाल्हियूं कयूं त काफ़ी डिसअपॉइंटेड, त ख़ैर चवां त ग़लति एतिरो न रहंदो जीअं हुननि चयो त इस्तीफ़ा हुननि पंहिंजे प्रोटेस्ट में हिकु एहतिजाजी तौरु हुननि सबमिट करायो आहे। हू हालात ॾिसी करे मौलाना साहिबु यकीनन असीं ईअं ई चई सघूं था, जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे हुकूमत खां रिस्पॉन्स तमामु तव्हां जहिड़नि माण्हुनि खे न पियो मिले, डिस्क्रिमिनेशन लॻी पई आहे। राशन जे हवाले सां हुननि चयो, इनफैक्ट असां वटि बि इहे ख़बरूं आयूं त जेके पीपल्स पार्टी सां लाॻापियल माण्हू आहिनि, जेके सेक्रेटरी जनरल्स रही चुका आहिनि या आहिनि, त उन्हनि ताईं बि जेको आहे उन्हनि जे ॻोठनि ताईं बि एॾियूं शयूं न पियूं पहुचनि। तव्हांखे मां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां, हिन वक़्तु सिटिंग पीपल्स पार्टी जा MNAs ऐं MPAs मूंखे फ़ोन करे रहिया आहिनि। अच्छा, त असांजे इलाइक़े जो हे मसइलो आहे, असां नथा ॻाल्हाए सघूं, तूं त ॻाल्हाए सघीं थो ॻाल्हाए। हिकिड़े त इवन इहो बि चयो MPA सिटिंग MPA हिन वक़्तु आहे त मुंहिंजो इलाइक़ो तबाह थी वियो आहे, मां माण्हुनि खे मुंहुं ॾेखारण जहिड़ो न आहियां, घटि में घटि 2-2.5 हज़ार माण्हू कढी रोड ते विहार, मां बि पंहिंजा माण्हू मोकिलियां थो, को एहतिजाज थिए त हुकूमत अचे ऐं जागे को इलाइक़े जो। ख़ुदि मौज़म ख़ान जेका ॻाल्हि कई, इहा ॻाल्हि 100% दुरुस्त आहे त उहे ॻाल्हाए नथा सघनि। मूंखे पाण खे फ़ोन कई आहे, मूंखे पॉइंट्स नोट करायूं आहिनि MNAs ऐं MPAs जेका पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखनि था। ज़िले जा DCs या तालके जा ECs हुननि खे बि न ॿुधी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे लाइ हिकिड़ी वॾी पीपल्स पार्टी जे लाइ हिकु वॾी मुश्किल सूरत हाल आहे जेका आवाम जे लाइ अज़ाब बणिजी वई आहे। उहा मुश्किल सूरत हाल इहा आहे त हर ज़िले में 3-3 ग्रुप आहिनि। अच्छा, हिकिड़ो ग्रुप जेको आहे उन जा माण्हू DCs ऐं SPs लॻल आहिनि, उहो उनखे ई रिपोर्ट कंदो, उनखे ई ओबलाइज कंदो, उन जे ई चवण ते सभु कुझु कंदो। बाक़ी ॿिनि ग्रुपनि खे कोई जवाबु न मिलंदो, टिनि खे न मिलंदो त पोइ मसइला ख़राबु थियनि था। ख़ुदि पीपल्स पार्टी पंहिंजे MNAs ऐं MPAs खे हिकु ज़िले में फ्लड रिलीफ में मुश्तरक विहारण में मां सम्झां थो त नाकाम वई आहे, त जंहिंजे करे इहे मसइला जनम वठी रहिया आहिनि। गुफ़्तगू हले पई पंहिंजे अल महमूद सोशल वेलफेयर एसोसिएशन जी, छो त मां चाहींदुसि त हुननि इख़्तिलाफ़ी गुफ़्तगूज़ खां हिन जे तरफ़ अचे त ज़्यादा बहितर आहे। इहे सभु ॻाल्हियूं पाणी लहे, घोटकीअ खां कराची ताईं जे लॉन्ग मार्च में सभु ॻाल्हियूं थींदियूं, इहे सभु कंदासीं। लेकिन मां तव्हांखे ॿुधायमि त बग़ैर हुकूमती ताउन जे, बग़ैर कंहिं वॾी NGO जे ताउन जे, पाकिस्तान जी या ॿाहिरि जी,
बग़ैर कंहिं आलमी या मुल्की वॾे इदारे जे ताउन जे ज़ाती दोस्तनि खां झोलियूं फैलाए, पंहिंजे वालिद साहब जे दोस्तनि खां झोलियूं फैलाए 22 ज़िलनि में ऑपरेशन हले पियो। हिकिड़े ज़िले थर खे छॾे करे जो हुनजो 2 यूसीज़ डैमेज थियूं आहिनि, बाक़ी तक़रीबन ठटे खां वठी करे ऐं मां जिन ज़िलनि में पाण वियो आहियां, हैदराबाद, जामशोरो, मटियारी, जितां मां किथां पाण राशन तक़सीम कयो आहे, किथां गुज़रियो आहियां, तव्हांजो नौशरो फेरोज़, नवाब शाह, अवांजो सखर, कनकोट कश्मोर, जैकबाबाद, शिकारपुर, कंबर शदात कोट, लारकाणो, दादू, इहे उहे ज़िला आहिनि जिन ते मां पाण पहुतो आहियां, पाण पहुचां पियो। हिन वक़्त ताईं मुंहिंजे अल महमूद सोशल वेलफेयर एसोसिएशन जे छटीअ जे हेठां रोज़ानो 4000 माण्हुनि खे सुबुह जो, 4000 माण्हुनि खे शाम जो मानी पहुचे पई। इहो हर डिस्ट्रिक्ट में थिए पियो जेके तव्हां मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में, मुख़्तलिफ़ हर जगह ते ॾिसो मां पुॼी नथो सघां। जेका मुंहिंजी पंहिंजो क़द आहे, मुंहिंजो पंहिंजो बुत आहे, उन जे हिसाब सां 23 ज़िलनि में किथे 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 छा किथे छा किथे छा ऑपरेशन हले। 4000 माण्हुनि ताईं 4000 माण्हुनि खे रोज़ाना मानी सुबुह जो, रोज़ाना मानी शाम जो, पकी पकाई रोज़ाना। कुझु जॻहियुनि ते ऑपरेशन दस्तरखान लॻाए पियो कयो वञे, कुझु जॻहियुनि ते ऑपरेशन कैम्प्स में गाॾियुनि जे ज़रिए पहुचायो पियो वञे, कुझु जॻहियुनि ते ऑपरेशन जेको आहे उहो ॿेड़ीअ जे ज़रिए पहुचायो पियो वञे। त उन्हनि इलाइक़नि में रस्तो ई कोन्हे, मानी पचाए ॿेड़ीअ में रखूं था, जीअं गंबड़ जो दरिया जो इलाइक़ो, हिन वक़्तु तव्हांजे दरिया में हज़ारे ॻोठ ज़ेरे आब आहिनि, उते पकी पकाई मानी सुबुह शाम पहुचे पई। ॿियो जेका ख़ानदान आहिनि, उन्हनि ख़ानदाननि मां हिन वक़्त ताईं 17000 घराणनि ताईं, ख़ानदाननि ताईं मुंहिंजे अल महमूद सोशल वेलफेयर जे तरफ़ां राशन जा पैकेट्स पहुची चुका आहिनि, जंहिंमें हफ़्ते जो, 10 ॾींहंनि जो, 15 ॾींहंनि जो, कुझु बैग्स में 1 महीने जो राशन बि असां ॾिनो आहे, कुझु बैग्स में 1 महीने जो राशन बि ॾिनो आहे। 17000 घराणनि ताईं इन्हनि 22 ज़िलनि में असां राशन बि पहुचायो आहे। तक़रीबन कोई 4000 जे क़रीब टेंट, कोई 15 खां 20,000 जे क़रीब असां टेंट्स तव्हांखे आसानी सां मिली वयूं? टेंट्स जी त मार्केट में ॾाढी जेको आहे किल्लत लॻी पई आहे। हाणे 4000 तव्हां टेंट्स ख़रीद कया हिन? हा जी, उहो तक़सीम कया आहिनि। हिन वक़्तु सूरत हाल तव्हां टेंट जी ॻाल्हि पिया कयो, हिन वक़्तु जेको बटालू जेको आहे उहो 100 रुपए में किलो हो, उहो बटालू 500 रुपए में। माण्हू चवंदा साईं दुआ मौका परस्त माण्हू निकिरी अचनि पिया आफ़तनि जे उन्हनि में। मूंसां साईं दुआ कजो, अज़ाब अची वियो, साईं दुआ कजो, अल्लाह जो ॾमर अची वियो, ऐं उहा ई छटी थैली जी प्लास्टिक वारी जेका 20 रुपए जी उहा 1000 रुपए में खपायूं पंहिंजे दुकान ते वेही। उन्हनि माण्हुनि खे बि चवंदो त इहो अज़ाब तव्हांजे करे पियो अचे, जेका बटालू 100 रुपए वारा 500 रुपए पिया खपाइनि, अज़ाब उन्हनि जे करे पियो अचे। त ग़रीब खे खाइण जे लाइ ॾिसो, अॼु उहो माण्हू जेको ज़मींदारी जे अंदरि हारपो करे पंहिंजो गुज़र सफ़र पियो करे, तव्हांजो मुकमल चांवर हली वियो, तव्हांजो मुकमल तिर हली वियो, तव्हांजी कपह हली वई, तव्हांजो 100% खजी हली वई, तव्हांजे अंदरि हज़ारे एकड़, उन में जेका ॿियो रोज़ाना पकोड़ा खपाइण वारा, रोज़ाना बूट पॉलिश करण वारा, मिस्त्री ऐं मज़दूरी करण वारा लखे माण्हू आहिनि जेका रोज़ कमाईंदा आहिनि, रोज़ बचनि खे खाराईंदा आहिनि। उन्हनि वटि खाइण जे लाइ, कमाइण जे लाइ कुझु न आहे, खाइण जे लाइ तव्हां रेट हाई करे छॾिया आहिनि। ॾिसो दुनिया जे अंदरि, फ्रांस में ॾिसो, अमेरिका में ॾिसो, बर्तानिया, जॾहिं क्रिसमस ईंदी आहे, जॾहिं उन्हनि जी ईद ईंदी आहे, जॾहिं उन्हनि जो मज़हबी त्योहार ऐं इवेंट ईंदो आहे, उहो रेट घटाए छॾींदा आहिनि। असां वटि जोड़ो सिबरायो सॼो साल 1000 रुपए में सिबजंदो, रमज़ान में सिबरायो त 2000 में, सॼो साल गोश्त 100 रुपए में। मौका परस्त माण्हुनि ते मौला साहब माण्हुनि जे करे ही अज़ाब आयो। ॻाल्हियूं असीं इन्हनि ते अञा कयूं पिया मौला साहब, माज़रत मां तव्हांखे कटिया पई। मौका परस्त माण्हुनि ते असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर अगेन हिकिड़ी असांखे शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठणी आहे। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मौलाना साहब तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हि खे हाईलाइट कयो आहे, पॉइंट आउट कयो आहे त अहिड़नि ॾुखियनि वक़्तनि में जेके मौक़ा परस्त माण्हू निकिरी अचनि पिया न, आख़िर इन्हनि ते को चेक एंड बैलेंस करण वारो छो न आहे? इन ते असीं प्रोग्राम ब्रेक खां पोइ ॻाल्हि कंदासीं। मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई।
वेलकम बैक नाज़रीन, सिंध जी पुकार स्पेशल ट्रांसमिशन KTN एंटरटेनमेंट ते जारी आहे। असीं मुख़्तलिफ़ जेको आहे इशूज़ ऐं फैक्टर्स ते ॻाल्हाए रहिया आहियूं त हिन ॾुखी सूरत हाल में जंहिंखे माण्हुनि जेकी ॾुखायल सतायल अवाम आहे, जेके मुतासिर आहिनि, उन्हनि खे साम्हूं करिणो पवे पियो, या जेको आहे हिन वक़्त में कुझु अहिड़ा सियासतदान बि आहिनि जीअं मौज़ूद अब्बासी साहब तव्हांजे साम्हूं हिकु मिसाल आहिनि, जेके हिन सूरत हाल मां काफ़ी डिसअपॉइंट थी करे हू अहिड़ा क़दम जेको आहे या जंहिंखे असीं चऊं प्रोटेस्ट जी सूरत में उन्हनि इस्तीफ़ो जमाए करे छॾियो, या सियासतदान खोड़ जेके आहिनि परेशान लॻा पिया आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी पार्टी सां जेके लाॻापियल माण्हू आहिनि, सुठियुनि पोस्ट ते आहिनि, उन्हनि जे ॻोठनि जी बि मदद जेको आहे कोन थिए पई, त आम माण्हू जेके रोडनि ते दरबदर आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल हूंदी। ख़ैर असीं तव्हां हिकिड़ी ॿी तमामु अफ़सोसनाक शइ, तमामु दिलि दुखाईंदड़, दिलि झंझोड़ींदड़ शइ असांखे हिन समूरी सूरत हाल में नज़र इहा आई आहे त जेके जेके फौतगियूं थियूं आहिनि, किथे किथे पाणी जी इंटेंसिटी शिदत एतिरी आहे, उते जमाई बीठो आहे, बीठल पाणी उते बीठो आहे, त हुननि वटि उन्हनि जेके लाशूं आहिनि उन्हनि खे दफ़नाइण जे लाइ का स्पेसिफिक जॻह कोन आहे, ऐं इहा केतिरी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। इन ते असीं जेका मौलाना साहब खां उन्हनि जो जेको आहे पॉइंट ऑफ व्यू वठूं पिया। मौलाना साहब, इन हवाले सां इंतिज़ामिया तव्हांखे केतिरो एक्टिव नज़र आई, या ही कहिड़ी असीं स्टेज ते अची करे बीठा आहियूं जो असांखे ज़मीन न पई मिले त असीं जिते लाशूं दफ़नाए सघूं? मां तव्हांखे हिकिड़ी सची ॻाल्हि कयां, 18 ॾींहं थिया आहिनि मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहियां। मां हिकिड़ो लफ़्ज़ बि इन में ग़लति बयानी न कंदुसि जी। इन्हनि 18 ॾींहंनि में मां 20 कलाक, 21 कलाक, 22 कलाक ग्राउंड ते आहियां। मां तव्हांखे सच थो चवां, अलाह खे गवाह बणाए, मूंखे किथे बि इन्हनि 18 ॾींहंनि में जितां जितां मां गुज़रियो आहियां इंतिज़ामी नज़र न आई आहे, मूंखे नज़र न आई आहे, मां न ॾिठी आहे। किथे मूं सां टकराया हुजनि न, हा मोरे तां ट्रैफ़िक जाम हुई त मूंखे NHA जो सिंध जो मेंबर ज़रूरु नज़र आयो, ऐं उते हिकिड़ो DSP पुलिस जो हिकिड़ी मोबाइल सां गॾु ज़रूरु नज़र आयो। हालांकि 3 ॾींहंनि खां ट्रैफ़िक जाम आहे, 3 ॾींहंनि खां मासूम ॿार ऐं औरतूं 3 ॾींहंनि खां हाईवे ते आहिनि, लेकिन ट्रैफ़िक पुलिस नज़र न आई, तव्हांजी ॻाल्हि कई जनाज़े जी, इहो हिकिड़ो त भयानक मंज़र मां पाण ॾिठो त ॻड़ी खेरे पे वियुसि मां रते दरे खां, इहो सॼो पाणी इलाइक़ो पाणीअ में आहे, गाॾी बि 1.5 फुट 2 फुट 2.5 फुट पाणी में मां गुज़ारे करे ड्राइव करे पे वियुसि, त जनाज़ो हिकिड़े ॻोठ मां हुयो, त असांखे ख़बर पई त असां पोइ उनजो इंतज़ारु कयोसीं। जनाज़ो पे आयो त मां चेल खां वॾो पाणी हो, उन मां हू जनाज़ो खणी आया। जॾहिं वेझो पहुता त मां उन्हनि खां पुछियो त जनाज़ो काॾे पिया खणी वञो, किथे तदफ़ीन कंदव? उन चयोसीं खणी पिया वञूं काथे ख़ुश्क जॻह ॻोल्हींदासीं, जिते ख़ुश्क जॻह मिली उते ख़ुश्क जॻह ते वञी जनाज़ो दफ़नाईंदासीं। लेकिन मंज़र इहो हो त मुंहिंजी नज़र रते देरे खां ॻड़ी खेरे ताईं, ॻड़ी खेरे खां कुब्बे सईद ख़ान ताईं, कुब्बे सईद ख़ान खां कच्ची पुल ताईं नज़र खुटे पई, अलाह ॼाणे थो पाणी न पियो खुटे। हाणे काॾे उहे जनाज़ो खणी विया, काथे वञी, त हिते हाल इहो आहे जो शहर जा क़ब्रिस्तान खुली विया आहिनि। शहर जे क़ब्रिस्ताननि में 5-5 फुट ऐं 8-8 फुट पाणी बीठो आहे, ऐं कोई मैकेनिज़म जनाज़नि खणण जो या जनाज़नि दफ़नाइण जो कोन्हे। अलाह रहम करे। मां तव्हांखे चयुमि त मां पंहिंजी ज़िंदगीअ में पूरी दुनिया में न एॾा भयानक मंज़र ॾिठा, न ॿुधा, न पढ़िया, न शायदि अल्लाह मूंखे बचाए जो आइंदा मां अहिड़ा भयानक मंज़र ॾिसी सघां, नाक़ाबिले बयान। बल्कि हिकु त वीडियो मौलाना साहब आउं बि ॾिसी रही हुयसि, शायदि मुंहिंजे ख़्याल में पंजाब जी हुई, त उते पेटीअ में विझी करे उन्हनि खे लाश मिलियो, उन में विझी करे खणी अचनि पिया, हिकिड़ी पेटी हुई जंहिंमें असीं न कपिड़ा वग़ैरह रखंदा आहियूं, पंहिंजे विलियूं वग़ैरह। सो अहिड़ा अफ़सोसनाक मंज़र हिन असांखे ॾुखे वक़्त में नज़र अचनि पिया। सो हिन में त मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे हर को पंहिंजे वसावर कोशिशि बि करे पिए थो पंहिंजो रोल जेको आहे भरपूर नमूने सां अदा करे सघे। अच्छा मौलाना साहब, आउं जेको आहे हिते जीअं मां ॻाल्हि कई न अल महमूद राशिद ट्रस्ट जी, ऑर्डरली वे में थोरो ॿुधाईंदा हलो त अञा तव्हां जेको आहे मुख़्तसर कयां थो ताकि तव्हांजे साम्हूं सॼी रिपोर्ट अची वञे। त मां तव्हांखे ॿुधायां पंहिंजे मदद पाण जे तहत मां मुंहिंजा ॿाहिरि कमु कयूं पिया। ठीक है, यानी हुकूमती मदद तव्हांखे ज़ीरो मिली आहे, कंहिंजी बि NGO जी बि मदद न आहे, मुंहिंजे ख़्याल में ज़रूरी बि आहे त तव्हांजे जड़नि माण्हुनि जी जेको आहे मदद न पई, पाकिस्तान जी न ॿाहिरि वॾनि इदारनि जी जेका वॾा इदारा ॿुधूं पिया त 1000 ट्रक पई वञे, 100 के NGO सां बि अमा राब्तो न कयो, बस तव्हांखे जेको पंहिंजो ट्रस्ट आहे उन जे हवाले सां हलो। पाण जे तहत दोस्तनि खां, यारनि खां, बाबा जे दोस्तनि मुतलक़ीन खां जेको आहे उहो गॾु करे कयूं पिया। हिन वक़्त ताईं मां ॿुधायमि तव्हांखे रोज़ानो सुबुह ऐं शाम जो 4000 माण्हुनि खे, सुबुह जो 4000 माण्हुनि खे शाम जो पकी पकाई मानी पहुचायूं पिया 3 मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, या त दस्तरख़ान ते, या त कैंप्स ते,
या त ॿेड़ियुनि जे ज़रिए फाथल इलाइक़नि में उन्हनि जे घरनि ताईं। ॿियो असां हिन वक़्त ताईं 17,000 राशन बैग उन्हनि जे ख़ानदाननि ताईं पहुचाया आहिनि। कंहिंमें हफ़्ते जो राशन, कंहिंमें 10 ॾींहंनि जो, कंहिंमें महीने जो बि आहे। 4,000 खां वधीक टेंट पहुचाया आहिनि। 20,000 जे लॻभॻि मच्छरदानियूं पहुचायूं आहिनि। रोज़ानो राति जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सभिनी जॻहियुनि ते न ही मुख़्तलिफ़, कॾहिं काथे कॾहिं काथे कॾहिं काथे 200 पैकेट, काथे 100 पैकेट, कॾहिं काथे 350 पैकेट, लेकिन सभिनी इलाइक़नि खे कवर करण जी कोशिशि कई आहे त थोरो थोरो हिसो हर जॻह ते पहुचे। छो त सॼी सिंध मुंहिंजो घरु आहे, सॼी सिंध जा माण्हू मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि ऐं उन्हनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। तक़रीबन 30 डॉक्टर्स सां हिन वक़्त ताईं 5 मेडिकल कैंप्स असां आयूं आहिनि। 1 करोड़ खां वधीक दवाऊं ॾिनियूं आहिनि ऐं हिन वक़्त ताईं कोई 5,000 जे लॻभॻि मरीज़नि खे फ्री ऑफ कास्ट 100% मेडिसिन असां प्रोवाइड कई आहे, जंहिंमें कैंप्स नवाबशाह डिस्ट्रिक्ट में, लारकाने डिस्ट्रिक्ट में, कंबर शदादकोट डिस्ट्रिक्ट में, जैकबाबाद डिस्ट्रिक्ट में, इन्हनि डिस्ट्रिक्ट में त अलमहमूद जे ज़ेर इंतज़ाम असां मेडिकल कैंप्स क़ाइमु कयूं आहिनि। उनखां अलावा राति जो जॾहिं सभु ॿार कैंपुनि ते ऐं रोड ते सुम्ही पवनि था, उहे मंज़र ॾाढा भयानक आहिनि। जॾहिं तव्हां निकिरो था, राति जा 2 आहिनि, 2.5 आहिनि, 3 आहिनि ऐं फुटपाथ ते नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार रोअनि था खीर जे लाइ, नंढड़ा मासूम ॿार रोअनि था कुझु टॉफ़ी जे लाइ। त इहो अलॻि हिकिड़ो असां मिशन शुरू कयो आहे त रोज़ानो राति जो खीर जा कार्टन्स वठूं था, नंढा नंढा दॿा, पोइ फुटपाथ ते कैंप्स में जेका ॿार आहिनि जेतिरे पुॼाए सघूं था, ॿार त लखनि में आहिनि, लेकिन असां 1000 पैकेट आहे, 500 पैकेट आहे, 200 पैकेट आहे खीर पुॼायूं पिया, जूस पुॼायूं पिया, पेडिट्रॉल पुॼायूं पिया, छो त मलेरिया जे करे गैस्ट्रो थी वई आहे। उन सां गॾु असां फ्रूट, कॾहिं काथे बनाना ऐं एप्पल मिक्स आहे, काथे को ॿियो फ्रूट आहे, बिस्केट्स, उन सां गॾु मिनरल वाटर जी फ्रूट बि बाक़ाइदा बनाना शॉपर ठाहियूं था। उन में खीर जो हिकिड़ो नंढिड़ो पैकेट, जूस जो नंढिड़ो पैकेट, मिनरल वाटर जी हिकिड़ी बोतल, उन में हिकिड़ो सूफ़, हिकिड़ो केलो, उन में 1 पेडिट्रॉल, 1 पेनाडॉल जो पत्तो ऐं उन सां गॾु जेकॾहिं का खजूर आहे त उहा खजूर बि उन में ऐड कयूं था। ऐं पोइ इहे रोज़ानो 1000, 2000, 3000 जेतिरो पैकेट्स ठाहे सघूं था उहे बि रोज़ानो असां तक़सीम कयूं था। अलमहमूद जी मुख़्तसर रिपोर्ट इहा आहे जेका मां तव्हांजे साम्हूं रखी आहे। दुआ कयो त अल्लाह साईं क़बूल बि करे। ऐं मां 17,000 ताईं तव्हां जेको आहे राशन पुॼाए चुका आहियो, 4,000 खे पकी पकाई मानी पिया। जमीयत उलमा जी इहा रिपोर्ट न, इहा सिर्फ़ु अलमहमूद जी आहे जेका जमीयत उलमा जे अपील ते कमु करे रही आहे, लेकिन जमीयत उलमा जी जेका रिपोर्ट ईंदी उहा जॾहिं कमु पूरो थींदो त पोइ असां वठंदासीं। उहा रिपोर्ट जेका आहे उहा शायदि लखनि में हूंदी इंशाअल्लाह, उनखां घटि न हूंदी, छो त हर यूनिट सतह ते मुंहिंजी जमात फ़ाल आहे ऐं कमु करे पई। मां तव्हांजी इजाज़त सां ऐं चैनल जे तवसुस सां हिकिड़ी अपील करणु चाहींदुसि, उहे माण्हू जेका पंहिंजे घर में मानी खाई रहिया आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त कुझु बि न कयो, रुॻो 2 मानियूं वधायो। सही ॻाल्हि आहे। 4 पचायो था, 6 पचायो, 6 पचायो था, 8 पचायो। जेके मुतासिर आयल आहिनि ॻोठनि मां, कुझु न कयो, पाव गोश्त जो पचायो था न, उन में हिकिड़ो प्यालो पाणी जो वधीक विझो, सही आहे, हिकिड़ो आलू वधीक विझो ऐं पंहिंजे आस पास हिकु घर असां पंहिंजे ज़िम्मे खणूं। मुंहिंजे घर में हिन वक़्तु मुंहिंजो जेको ज़ेर तामीर घरु आहे, पहिरें ॾींहं खां हिन वक़्त ताईं मुंहिंजे घर में 300 फैमिलीज़ पनाह गुज़ीन आहिनि। अच्छा, 300 फैमिलीज़ अॼु बि पंहिंजे ज़ाती घर में, मुंहिंजे ज़ाती घर में अॼु बि मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि जो मुकम त असां हिकु घर पंहिंजे ज़िम्मे खणूं। पंहिंजे घर नथा रहाए सघूं, उन्हनि जे उन घर ताईं, कैंप ताईं, टेंट ताईं मानी त पुॼाए सघूं था। अॼु असांजी आदत इहा आहे त जेका माण्हू मुतासिर न आहिनि थिया, उहे बि रोडनि ते वेठा आहिनि राशन वठण जे लाइ। ऐं राशन वठण जी मुसीबत इहा आहे त रोड ते वेठल माण्हुनि ताईं सभु जेका खणी था अचनि, उन्हनि जी या त उन्हनि इलाइक़नि में पहुच न आहे, या फुर लुट जो जेको तरीक़ो वधी वियो आहे, पुॼणु नथा चाहिनि। टेंट ते वेठल माण्हुनि खे, रोडनि ते वेठल माण्हुनि खे राशन, हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो कैंप वारो 10 राशन बैग वठे थो। इहो नथो चए दादा अॼु जो मूं वटि आहे, अॻिते ॿियो भाउ मुंहिंजो बुख थो मरे, ओॾांहुं वञो। इहो चवणु घुरिजे त बाबा मूंखे मिली वियो। भरोसो बि न आहे न, जेकी विरहाइनि था हू चवनि पिया त ख़बर न आहे सुभाणे जो वेलो असांखे मिले अलाए न, ईंदड़ ॾींहंनि में अलाए अलाह बि त का शइ आहे या कोन्हे। अलाह ते भरोसो बि करणु घुरिजे या न करणु घुरिजे। अलाह साईं जेको अलाह हिन हालत में बि खाराए थो, जेको अलाह हिन हालत में बि कैंप ते बुखियो नथो सुम्हारे, उहो सुभाणे बि न, जेको अलाह कुतनि ऐं कुतियुनि जे बच्चनि खे खाराए थो, उहो इंसान जे बच्चनि खे बि खाराईंदो। कुझु तवक्कुल बि का शइ आहे। मां अपील कंदुसि हिकु सिंध जे अवाम खे जेका घरनि में आहिनि, त ख़ुदारा ॿाहिरि निकिरो, ख़ुदारा ॿियो कुझु न कयो, मानी पंहिंजे घर मां पचाए करे खणी कैंप ते पुॼो, स्कूलनि में पुॼो, ॿियो कुझु न कयो,
रुगो दवाउनि जो हिकिड़ो थेलो खणी कंहिं डॉक्टर खे गॾु करे वञी उते माण्हुनि जी पर घोर लहो ऐं कैंपनि में जेका माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे अपील करियां थो, अर्ज़ु करियां थो, दरख़्वास्त करियां थो त हिकिड़े ॾींहं जो राशन वठो था, हिकु हफ़्ते जो वठो था, त ॿिए खां न वठो, अॻिते मोकिलियो माण्हुनि खे। राइटली पॉइंट आउट कयो त वाकई में कुझु अहिड़ा मौक़ा भरस्त माण्हू बि नज़र अचनि पिया जिन खे अगरि हिकिड़े ॾींहं जो या हफ़्ते जो मिली वियो त हू अञा चवनि था त अञा उन्हनि खे मिले पियो, या जेको आहे उहो ॿिए खे मिले पियो त उनखे बि बर्दाश्त न कनि पिया। मुंहिंजे ख़्याल में अहिड़नि माण्हुनि खे मौलाना साहब तव्हां बि ज़रूरु कुझु चओ त इहो इंतज़ामिया जो जीअं अल्लाह ताला जी ॻाल्हि कई त उन ते तवक्का बि रखनि त भई खाराइण वारी ज़ात उन जी आहे, तव्हांखे इंशाल्लाह वरी पहुची वेंदो जेकॾहिं तव्हांजो ख़तमु थिए पियो। जी बिल्कुलु, तमामु ज़रूरी आहे। ऐं जेका उन्हनि खे त मां अपील कई आहे, अर्ज़ु कयो आहे त अल्लाह जे वास्ते तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, ऐं राशन जे लाइ असां 5-5 कलाक लाइन में बीहूं था लेकिन नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं। अॼु बि असां क़ुरान जी तिलावत करण जे लाइ तयारु न आहियूं। अॼु बि असां हे कुदरत जे तरफ़ थपेड़ू आहिनि त सुधरो, त बि असां सुधरण जे लाइ तयारु न आहियूं। अॼु बि असांजी हालत उहा ई आहे जेका कल्ह हुई। हिन झट घर तबाह थी वियो, बच्चा मरी विया, बुख ते आहियूं, त बि असांजे लाइफ जे उन तरीक़ेकार में तब्दीली न पई अचे त असां पोइ कॾहिं ठीकु थींदासीं। ऐं ॿियो सिंध जे अवाम खे अपील कंदुसि त असां कोशिशि कयूं, वॾी माज़रत सां मां नाज़रीन खां बि माज़रत कयां थो त असां पंहिंजो पाण खे वठण वारो न बणायूं, असां पंहिंजो पाण खे ॾियण वारो बणायूं। लेकिन अनफॉर्चुनेटली सिंध हिन वक़्तु हिकु माण्हू वठण वारो बणिजी वियो आहे, ॾियण वारा माण्हू घटि आहिनि। असां पंहिंजो अंदरि तब्दीली आणियूं ऐं असां इनक़िलाब जेको आहे उहो कट्टा राशन जा ट्रकियुनि ते चढ़ी खणण सां कोन आणींदासीं, असां बिरयानी जूं प्लेट ते वेहण सां इनक़िलाब कोन आणींदासीं, टेंटनि जी गाॾी ते हमिलो करे इनक़िलाब कोन आणींदासीं। इनक़िलाब जे लाइ असांखे सभ खां पहिरियां पंहिंजो पाण खे तब्दील करिणो पवंदो, पंहिंजे ज़मीर खे, पंहिंजे वोट खे पैसनि ते खपाइण खां बचाइणो पवंदो, सिंध धरतीअ जे हमदर्दनि खे अॻियां आणणो पवंदो, जेका पोइ असांखे टेंट जे कॾ न भॼाइनि, असांखे बिरयानी जे प्लेट जे कॾ न भॼाइनि, जेका असांखे 1000 रुपए जे कॾ जेको आहे उहे इनकम सपोर्ट जे दफ़्तरनि जे ॿाहिरां ज़लील ऐं ख़्वार न कराइनि। अहिड़ा हुक्मरान हुजनि जॾहिं असां रोड ते त उहे बि रोड ते, असां रेल ते त उहे बि रेल में, असां कैंप में त उहे बि कैंप में। इहो इनक़िलाब तॾहिं मुमकिन आहे जॾहिं सिंध जो अवाम अहिड़नि माण्हुनि खे अॻियां कंदो। जेसिताईं सिंध जो अवाम रणनि सां कुझु कोन्ह थींदो, कुकुनि सां कुझु कोन्ह थींदो, दाहुनि सां कुझु कोन्ह थींदो, इन्हनि एहतिजाजनि ऐं मुज़ाहिरनि सां कुझु कोन्ह थींदो, इलेक्शन जे ॾींहुं अमली तौर ते तव्हांजे क़दम सां सिंध तब्दील थी सघे थी, सिंध में तब्दीली अची सघे थी, सिंध जी भलाई थी सघे थी। उहो फ़ैसिलो सिंध जे अवाम खे करणो आहे। ज़बरदस्त ॻाल्हि कई मौलाना साहब त हिकु बिरयानी जी प्लेट जेको आहे कोन तब्दीली आणे सघे पई। हिकु ॿी आहे हुते ॻाल्हि जेको आहे इंक्लूड करणु चाहींदसि, तव्हां जीअं मानी वग़ैरह राशन वग़ैरह पहुचायो पिया, इन दौरान अगई असांजी जेके बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, तालीम उते अगई मुतासिर आहे। हीअ तबाही आई आहे त हुन ते सफ़ाई बेड़ो गरक करे छॾियो आहे। त उते ॿारड़ा जेके आहिनि जेको स्कूल वेंदा हुआ 5-6 ॾींहं, हाणे त उहो बि उन्हनि खां हलियो वियो स्कूलनि में, छो त मुतासिर अची करे रहनि पिया। त छा तव्हांजो ट्रस्ट या तव्हां पाण ज़ाती तौरु इन शइ ते बि कमु कयो पिया त उन्हनि खे जिते कैंप्स लॻल आहिनि, को अहिड़ो उस्ताद ॾिनो वञे जितो ॿारनि खे थोरो एंटरटेन करे? मां काई बि कैंप न आई, मां तव्हांखे चवां त मां कैंप्स लॻल आहिनि जिते माण्हू वग़ैरह मुतासिर वग़ैरह रहनि पिया। मां अर्ज़ु कयां पियो, काई बि जिते कैंप्स लॻल आहिनि उते असां कोशिशि कई आहे त जेका उते जा असांजा मौजूदु हाफ़िज़ क़ुरान आहिनि या असातिज़ा आहिनि, उन्हनि खे चऊं था त उहे उते ॿारनि खे विहारे स्कूल जो होमवर्क कराइनि, क़ुरान पाक पढ़ाइनि, ऐं इहे सिलसिला शुरू थी विया आहिनि, कनि पिया ऐं उहो सिलसिलो हले पियो। लेकिन इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु 100% दुरुस्त आहे त तव्हांजा 23 ज़िलनि मां 22 ज़िलनि में या 21 ज़िलनि में तमामु स्कूल हिन वक़्तु रिफ्यूजीज़ कैंप आहिनि। माज़रत सां रिफ्यूजीज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयां, जो अॼु असां पंहिंजी धरतीअ ते पंहिंजो पाण खे रिफ्यूजीज़ जे तौर ते जेको आहे उहो ॾिसी रहिया आहियूं। शायदि सिंध खे इहे ॾींहं बि ॾिसणा हुया जो अॼु सिंध जो माण्हू पंहिंजे शहर पंहिंजे ज़िले में रिफ्यूजी बणियो वेठो आहे। त स्कूल सभु भरिया पिया आहिनि मारोड़नि सां, तालीम जो वॾो। अच्छा, हिन दौरान जेको आहे कुझु सियासी पार्टी, जीअं असीं नालो खणी वठां पई, मुस्तफ़ा कमाल साहब जेके PSP जा चेयरमैन आहिनि, हुननि इन भेरे जेको आहे कुझु कब्ज़ा खोरनि जी ॻाल्हि कई त जेकॾहिं लोअर सिंध मां माण्हू अचनि पिया कराची जेके ॿोॾ मुतासिर हुया ऑफकोर्स, त हुननि जो चवणो त मे बी हिते इन सूरत में कब्ज़ा बि थी सघनि पिया, जंहिं बयान तमामु घणी चिड़ पखेड़े छॾी। मुस्तफ़ा कमाल जॾहिं MQM छॾी त मां सम्झुमि त शायदि वाक़ई मुस्तफ़ा कमाल जे अंदरि का तब्दीली आहे। मुस्तफ़ा कमाल जूं तक़रीरूं ॿुधो मुस्तफ़ा कमाल जूं त ईअं लॻंदो आहे त वाक़ई मुस्तफ़ा कमाल जेको आहे उहो बहितरीअ जे तरफ़ वञणु चाहे पियो। सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध सिंधियुनि जी मिल्कियत आहे, ऐं हिन मौक़े ते जेकॾहिं सिंधी माण्हू दरबदर आहिनि ऐं उहे पंहिंजे बचनि जी जान बचाइण जे लाइ कराची जो रुख़ कनि पिया, त कंहिंखे एतिराज़ु न हुजणु घुरिजे, बल्कि PSP खे घुरिजे त उहो
टूल प्लाज़ा जे वेझो टूल प्लाज़ा जो वेलकम उहो छा कंदा वेलकम असां कयोसीं असां कयोसीं असां उन्हनि खे जीए में जायूं ॾिनीसीं जॾहिं उन्हनि खे पंजाब मुस्तरद कयो ख़ैबर पख्तूनख्वा मुस्तरद कयो बलोचिस्तान मुस्तरद कयो त सिंध हुई जंहिं महिमान नवाज़ी करे हिन जे लाइ दरवाज़ा खोलिया उन्हनि खे घुरिजे पियो त PSP जा अख़राजात जेको आहे उहे लॻाइनि हा ऐं टेंट सिटी क़ाइमु कनि हा टूल प्लाज़ा सां गॾु ऐं मारूड़नि खे जेको फारूक सत्तार जे अमल खे तव्हां एप्रिशिएट करण खां सवाइ न रही सघंदव फारूक सत्तार सखर खां वठी करे घोटकी ताईं वञी राशन तक़सीम कयो फारूक सत्तार ट्रक ते वेही करे माण्हू सिंध हुनखे एप्रिशिएट कयो सिंध जे माण्हुनि एप्रिशिएट कयो सिंधियुनि जी आहे सिंधियुनि जी आहे ऐं सिंधियुनि खे बिल्कुलु हक़ आहे त उहे पंहिंजी जान बचाइण जे लाइ ख़ासि करे जेको ॾुखियो वक़्तु आहे अच्छा मौलाना साहब आउं तव्हांजी हिकु ॻाल्हि मां ॾाढो जेको आहे इम्प्रेस थियसि तव्हां जेका ॻाल्हि कई न त बिरयानी जी प्लेट न पई आणे सघे रेवोल्यूशन हिते तालीम जो बि वॾो फुक़दान आहे अमां ॾिसो जेके मुतासिर थिया आहिनि तव्हां उन्हनि जी हालत ॾिठी आहे उन्हनि मां हिकु बि पढ़ियल लिखियल माण्हू असांखे नज़र न पियो अचे त छा इहो बि रीज़न आहे त हिते तालीम जो फुक़दान एॾो रहियो आहे जो माण्हू हिकु पैसे जे लाइ दरबदर आहिनि हिक ॿिए जे कढ रुॻो या को सबुर या बर्दाश्त न आहे अवेयरनेस जेको इन हवाले सां कोन्हे का ॾिसो इन ते त मां नो कमेंट्स कंदुसि छो त इहो वक़्तु हिन वक़्तु इन शइ जो न आहे इन्हनि शयुनि खे ख़ैर सां ॾींहं गुज़रनि पाणी लहे मारूअणा पंहिंजनि घरनि जी तरफ़ मोटनि त मूंखे घुराइजो त एजुकेशन हेल्थ एरीगेशन हर डिपार्टमेंट खे डिस्कस कंदासीं उन्हनि जी बजट खे डिस्कस कंदासीं उन्हनि जे वसीलनि खे डिस्कस कंदासीं ऐं ग्राउंड खे डिस्कस कंदासीं वॾी ॻाल्हि जेको आहे सभ खां मोस्ट इम्पोर्टेंट मोस्ट रेलेवेंट ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिं ते मीडिया हुकूमत सभिनी जी तवज्जो लाज़िम हुजणु खपे हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तवज्जो जी ज़रूरत हिन वक़्तु अॼु जे ॾींहंनि में इहा आहे 4 शयुनि ते तरफ़ तवज्जो करणु घुरिजे मानी ठीकु आहे माण्हू बुख था मरनि रिलीफ टेंट्स छत कोन्हे मच्छरदाणियूं मच्छरनि जे करे लखे मारूअड़ा हींअर बीमारियुनि जी तरफ़ पिया वञनि ऐं जेका चौथी शइ आहे उहा आहे हुकूमत जी जेको आहे सुपरविजन में इमदाद हक़दार ताईं पहुचणु ऐं पंजो ऐड कयां मेडिसन मेडिसन जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त 1,29,000 त असांजूं सिर्फ़ु उहे ख़वातीन आहिनि जेकियूं प्रेग्नेंट आहिनि ऐं उन्हनि जी कंहिं वक़्तु बि डिलीवरी मुतवक़्क़े आहे त उहे छा रोड ते डिलीवरी कंदियूं उहे छा ख़ैमे में इंतज़ाम नज़र अचनि पिया तव्हांखे मजमूई तौर ते अॼु NDMA जी मीटिंग में चीफ सेक्रेटरी हुयो सेक्रेटरी हेल्थ हुयो ऐं अॼु उन्हनि खे हिकिड़े इदारे ऑफर कई आहे त असांजो कराची सां गॾु हिकिड़ो तमामु वॾो कोई 30-40 एकड़्स ते को इंस्टीट्यूट आहे हुननि चयो आहे त असां उहो इंस्टीट्यूट तव्हांखे जेको आहे उहो फ्री ऑफ कास्ट ॾियण जे लाइ तयारु आहियूं त 3 महीना 2 महीना महीनो तव्हां जेको आहे उहे तमामु हामला ख़वातीन खे उनजे हिकु मर्द सां गॾु वठी अचो ऐं उन असांजी बिल्डिंग में रहायो ऐं उते उनखे मेडिकल अॼु NDMA में ॻाल्हि थी आहे त सेक्रेटरी हेल्थ अश्योर करायो आहे त उहो इन ते वर्कआउट करे ईंदड़ ख़मीस ते जेको इजलास थींदो उन में उहो रिपोर्ट पेश कंदा अच्छा जेके तव्हां मेडिकल कैंप्स बि तव्हां ज़िक्र कयो न लॻायूं आहिनि त छा उन में बि गोरहारनि औरतुनि खे फैसिलिटेट कयो पियो लेकिन असां वटि ॾिसो लेडीज़ डॉक्टर्स हुयूं बिल्कुलु ऐं उनजो बिल्कुलु असां पर्दे जो इंतज़ाम कयो मुकम्मल पर्दे जे इंतज़ाम सां मर्द अलॻि हुया औरतूं अलॻि हुयूं ॿार अलॻि हुया ऐं वॾियूं वॾियूं डॉक्टर्स मां शुक्रगुज़ार आहियां लारकाणे जे टॉप लेवल जे डॉक्टर्स जो चाहे उहे लेडीज़ आहिनि चाहे उहे जेंट्स आहिनि जिन असांजी अपील ते लबैक चई ऐं फ़ौरन रेस्पॉन्स कयो ऐं उहे सॼो ॾींहुं असांजे कैंपिन ते वेठा रहिया ऐं वेठियूं रहियूं ऐं उन्हनि फैसिलिटेट कयो मरीज़नि खे मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां लेकिन मुंहिंजी हिकिड़ी कैंप या मोबाइल कैंप या हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी कैंप में छा थींदो इहो त असुलु ज़िमेदारी हुकूमत जी तव्हां चयो त तव्हां जेको आहे नवाब शाह ऐं जेकबाबाद लाड़काणे में तव्हां कैंप्स कंबर शदात कोट ॻाल्हि कई ठीक है जरे हिकड़ो माण्हू एड़ो लेकिन उहा सिर्फ अॼु मां मशवरो ॾिनो आहे सेक्रेटरी हेल्थ खे त तव्हां हर तलके में 2 एम्बुलेंसिस 4 डॉक्टर्स सां मोबाइल टीमूं रवानियूं कयो जेको इलाइक़नि में जेका मुतासिर उन्हनि में ऐं कैंप्स में घुमंदा रहनि ऐं उहे मरीज़नि खे चेक कंदा ऐं दवाई ॾींदा रहनि इन जो इंतज़ारु न कयो त कैंप तां मरीज़ उथंदो ऐं उहो सरकारी हॉस्पिटल में ईंदो ऐं तव्हां इलाजु ॾींदव तव्हां उथो ऐं तव्हां कैंपिन ते वञो इहा अॼु पॉइंट छो त नांग बलाऊं बि वधी विया आहिनि स्नेक बाइट्स थियनि था उनजो त प्रोसीजर ई तरीक़ेकार ई सॼो डिफरेंट हूंदो आहे उन में फौरन सां मरीज़ खे हॉस्पिटल पहुचणो हूंदो आहे मौलाना साहब अञा हिकु जेकी आहे ॻाल्हि मौक़िया परस्तनि ते आहे वरी तव्हां सां करणु चाहींदसि थोरी रहिजी बि वई आहे पर मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो टाइम ख़तम थी चुको आहे
आई थिंक लास्ट ब्रेक प्रोग्राम जी वठणी आहे, सो प्रोग्राम जी आख़िरी ब्रेक असीं वठंदासीं ऐं उन खां पोइ मौक़िया परस्तनि ते पाण में सब्र बर्दाश्त जे हवाले सां असीं कुझु ॻाल्हियूं कंदासीं मौलाना साहब सां आख़िरी सेगमेंट में। हिकु ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। सिंध जी पुकार KTN एंटरटेनमेंट ते जारी आहे। सी मारोन जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई सी मारोन जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जो वक़्तु हूअं बि ऑलमोस्ट पुॼाणी ते आहे ई। वेंदे वेंदे असां जेको आहे कुझु हीअ ॻाल्हि करणु चाहींदासीं। हिकिड़ो समूरी ॾुखी सूरत हाल जो हिकिड़ो फैक्टर रहिजी वियो आहे, हुन ते मौलाना साहब खां खे गुज़ारिश कंदसि अञा हुन ते रोशनी विझनि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे पंहिंजी ज़बान में सम्झाइनि बि त हू सम्झनि बि। त जीअं हुननि ॻाल्हि कई त जेको आहे प्लास्टिक जी थैली जेकी असांखे 20 रुपए में मिलंदी हुई ऐं हाणे उनजी जेकी रक़म आहे उहा आसमान छुए पई, या सब्ज़ियुनि जा अघ जेके आहिनि, पहिरियों त हिकु त हिन ॾुखी सूरत हाल में जॾहिं बारिशूं तमामु तेज़ पवनि पियूं त सब्जियूं फ्रेश सब्जियूं अवेलेबल ई न हुयूं मार्केट में, ऐं उन खां अलावा वरी जॾहिं ही सूरत हाल बारिशूं ख़तमु थियणु लॻियूं, सब्जी जॾहिं अचणु लॻी त उन्हनि जा अघ अगेन उहे आसमान खे छुअनि पिया। ऐं जीअं पटाटो पहिरियों असांखे 100 रुपए किलो मिलंदो हुयो, हाणे 400-500 रुपया थी वियो आहे। त ही अहिड़ियुनि शयुनि में जेको आहे अहिड़नि सूरत हालनि में ॾुखे वक़्तनि में असां ॾिसंदा आहियूं त एज़ एन इंडिविजुअल थी करे हिकु थी करे असां तव्हां ऐं मुंहिंजो छा रोल आहे, तव्हां ऐं मां पंहिंजे सगावर छा करे सघूं था, तव्हां ऐं मुंहिंजी केतिरी कैपेसिटी आहे। जीअं मौलाना साहब बि ॻाल्हि कई त असीं जेकॾहिं घटि में घटि 2 मानियूं पंहिंजे घर जूं वधाए छॾियूं या जेतिरी असांजी कैपेसिटी आहे ओतिरो करे छॾियूं त असांजो रोल उन शइ में इंक्लूड थी वेंदो त हा बाबा असां बि हिन ॾुखी सूरत हाल में अॻिते रहूं पिया, जेतिरो थी सघे पियो असीं कयूं पिया। पर उहे माण्हू, उहो तबिको जेको इन शइ खे न पियो सम्झे मौलाना साहब, जेको मौक़े जो फ़ाइदो पियो वठे, जंहिंखे असीं मौक़ो परस्त माण्हू चऊं पिया, सब्ज़ियुनि जा अघ वधाए पियो छॾे, हुनखे त खपे। अच्छा, अहिड़ा वाक़िया मौलाना साहब पहिरियों बि असीं ॾिठा आहिनि। मरी इंसिडेंट तव्हांखे यादि हूंदो, पाणी जी बोतल जेको आहे इन्हनि खे केतिरनि रुपयनि में मिले पई, हिकिड़ी जेकी 30-40 रुपए मिलंदी आहे। ऐं आफ़तनि जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जॾहिं आफ़त ईंदी आहे तॾहिं इदारनि जा चहिरा बि पधरा थी वेंदा आहिनि। दादू इंसिडेंट थियो, दादू फायर इंसिडेंट, फायर ब्रिगेड असां वटि अवेलेबल न हुई। त इहे कोताहियूं पहिरियों त मौक़िया परस्तनि ते ॻाल्हि कजो ऐं पोइ थोरो इहो बि शामिल करे वठिजो त जॾहिं मुसीबत अची पहुचंदी आहे पोइ असीं एक्टिव थियणु लॻंदा आहियूं, उन खां अॻु में का तयारी कोन हूंदी आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त उन्हनि माण्हुनि खे जिन ऐं बारिश जे वक़्तु ऐं सैलाब जे वक़्तु पंहिंजे दुकाननि में पियल स्टॉक खे 1 साल जे कमाई जे बराबरि कमायो, उन्हनि जे दुकाननि ते लिखी अचां त हीअ गद्दार क़ौम आहिनि। दुरुस्त। मुंहिंजी दिलि चवे थी त मां उन्हनि जे घरनि जे दरवाज़नि ते लिखी अचां त हुकुमरान बाद में मुजरिम आहिनि, पहिरियां इहे मुजरिम आहिनि जिन बजाए इन जे जो दुकान खोले करे आवाम जी मुफ़्त मदद कंदा। सॼो साल तव्हां कमायो आहे, सॼी ज़िंदगी तव्हां कमायो आहे, तव्हांजे ॾाॾे तव्हांजे बाबे तव्हां कमायो आहे, तव्हांजी औलाद कमाईंदी। हे वक़्तु कमाइण जो न हो, हे वक़्तु मज़लूम मारूअड़नि जे मदद जो हो। जेकॾहिं 2 लख तव्हां ग़रीबनि ते 4 लख लुटाए छॾियो आहे त कहिड़ो आसमान पियो करे। लेकिन हिकिड़ो प्लास्टिक जो वीटो जेको 1000 रुपए में पियो मिले, उहो मां पाण 50,000 रुपए में ख़रीद कयो आहे। 50,000 रुपए में हिकु वीटो, अफ़सोस आहे। जेको 1000 ऐं 2000 ऐं 3000 जो, जेको टेंट तव्हांखे 800 ऐं 900 ऐं 1000 रुपए में अॼु 7,500 रुपए में नथो मिले। जेका टमाटा मार्केट में किना थींदा 500 रुपए में किलो नथा मिलनि। जेका बटालू जेको आहे उहो 50 ऐं 60 रुपए खां वधीक की उनजी वैल्यू कोन्हे। अॼु उहो जेको आहे बटालू ठीकु आहे बाबा, नाहे मार्केट में, ज़मीन में जॾहिं न ईंदो त न ईंदो, लेकिन हिन वक़्तु पियो आहे उनखे त उन रेट में हलायो जंहिं रेट में तव्हां ख़रीद कयो आहे। तव्हां इन इंतज़ार में आयो त अॻे 3 महीना चूंकि बटालू न ईंदो, इन मां ई 3 महीननि जा पैसा पूरा करणा आहिनि। अॻियों 3 महीनो टमाटो न ईंदो, इन मां पैसा पूरा करणा आहिनि। सभ खां पहिरियां इहे अल्लाह जा मुजरिम आहिनि, रसूलुल्लाह जा मुजरिम आहिनि, पाकिस्तान जे आइन जा मुजरिम आहिनि,
ग़रीब मज़लूम महकूम अवाम जा मुजरिम आहिनि ऐं इन्हनि जे दरवाज़नि ऐं इन्हनि जे घरनि ते ऐं इन्हनि जे दुकाननि ते लिखणु घुरिजे त इहे गद्दार क़ौम आहिनि, इहे गद्दार वतन आहिनि, तॾहिं इहे इबरत जो शायदि निशानो वठी सघनि। ऐं अवाम जॾहिं हिन रिलीफ जे ॾींहंनि मां ॿाहिरि निकिरे, हिन मुसीबत जे ॾींहंनि मां ॿाहिरि निकिरे, त मां अवाम खे अपील थो करियां त अहिड़नि माण्हुनि जिन अघ ॾहूण ते ऐं सऊण ते वधाया उन्हनि जो कारोबारी बाइकाट कनि, सही आहे, दुरुस्त उन्हनि खां ॻाल्हि आहे। शयूं न वठनि, ठीकु, उन्हनि जे दुकाननि ते न वञनि, 6 महीना जेकॾहिं उन जे दुकान ते न वञो पट ते अची वेंदा, रोड ते अची वेंदा, ताकी आईंदा ॿिए खे सबक़ मिले त मां हिन मुसीबत जे वक़्तु जेकॾहिं अवाम सां हे कंदुसि त अवाम जॾहिं होश में ईंदो त उहो बि मूंसां बदिलो वठी सघे थो। सही सही ॻाल्हि आहे। त असांजी जेकी मौलाना साहब ज़िम्मेदारी अचे थी त एटलीस्ट उनखे त पूरो कयूं, मतिलबु मौक़े जो फ़ाइदो वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे, उहो बि नाजाइज़ तरीक़े सां। जीअं तव्हां चयो त गद्दारी ते ॻाल्हि अची वञे थी, तव्हां सचाई मतिलबु न पिया कयो, तव्हां धरती ते रहो था। तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, कराचीअ मां जेका राशन खणण जे लाइ मज़दा करायूं था, सॼो साल उहा मज़दा 10,000 रुपए में मिसाल जे तौर ते मां कराई, हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां त अॼु उहो ग़रीबनि में विराइण वारे राशन जो ट्रक जो किरायो ₹1,00,000 आहे, जेका लाहौर मां ₹1,00,000 में थिए पई अॼु 10 लखनि में पई थिए, अनबिलीवेबल, 10 लखनि में पई थिए, ट्रकिन जा किराया हाई थी विया आहिनि। अरे बाबा ये रिलीफ जी जी ट्रांसपोर्ट जो जिते माण्हू फाथल आहिनि उहे गाड़ी न पिया कराए सघनि, पेट्रोल जा पैसा वठो त बाबा ग़रीबनि में विराइण जो आहे, सॼो साल ट्रकियूं हलाए कमायो आहे, अॼु सिर्फ़ु असांजा अख़राजात असांखे ॾियो, मथे जा पैसा न वठंदासीं, छा इहो कमु नथा करे सघो? हर हिकु पंहिंजी जॻह ते असां चोर थी विया आहियूं, असां पंहिंजी जॻह ते मुजरिम आहियूं, हुक्मराननि खे त असां गारियूं ॾियूं था, लेकिन असां पंहिंजो एहतिसाब वठूं, सुबुह खां वठी राति ताईं असां कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, असां कहिड़ो पंहिंजो हिसो विधो आहे, पोइ अची दुआ था घुरायूं त मौली साहब दुआ कजांइ अलाह ख़ैर करे, अलाह त ख़ैर करे, तव्हांजे प्रकारनि ते ख़ैर थींदो न, तव्हांजा प्रकार अड़नि त अलाह जो अज़ाब न ईंदो त ॿियो छा थींदो? सही सही दुरुस्त ॻाल्हि कई तव्हां। त असांजो जेको रोल आहे खणी उहो त तव्हां निभाए सघो बि था, तव्हां उहो त कयो। हिते तव्हांखे जीअं अच्छा कुझु माण्हू त मौलाना साहब फाथल हुया जिते जिते पंहिंजो कार वग़ैरह या को गाॾी वग़ैरह कराइणु चाहिनि पिया, त उते बि साॻी ॻाल्हि त भाड़नि जी जेको एतिरी उन्हनि वाध करे छॾी जो अॻई हालात जेके आहिनि ख़राबु आहिनि, त उहो आम माण्हू अफोर्ड ई न पियो करे सघे। ख़ैर वेंदे वेंदे आख़िरी सुवाल आउं तव्हां खां इहो कराइणु चाहींदसि त आफ़त में जॾहिं अची वेंदी आहे पोइ असां छो जाॻंदा आहियूं? इहो ई त मां तव्हांखे अर्ज़ु कयो न जी, इहो त मां अर्ज़ु करे चुको आहियां त बिरयानी जी प्लेट ते भॼणु छॾियो, टेंट जे ते विढ़णु छॾियो, राशन जे कटे ते लाइन लॻाइणु छॾियो, 1000 रुपए ते इनकम सपोर्ट जे दफ़्तर जे ॿाहिरां पंहिंजनि अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे ज़लील ऐं ख़्वार करणु छॾियो, माज़रत सां ॾाढा ॾुखिया लफ़्ज़ ॻाल्हाया अथमि, छॾियो, अचो पंहिंजे ज़ात खां इनक़लाब जो आगाज़ कयो, पंहिंजे वार्ड खां, पंहिंजे यूनियन काउंसिल खां, पंहिंजे हल्के खां इनक़लाब जो आगाज़ कयो, उन्हनि माण्हुनि खे मुस्तरद कयो जिन जेका MPA MNA हुकुमरान न हुआ ऐं उहे कुझु न हुआ, अॼु उहे खरबपति ऐं धरबपति ऐं प्राइवेट जहाज़नि में पिया घुमनि, अॼु उन्हनि जा कुता बि जेको फार्म हाउसनि ते गोश्त था खाइनि ऐं अॼु बि उनजो वोटर्स साॻे हाल में आहे, उन्हनि खे मुस्तरद करे अहिड़नि माण्हुनि खे अॻियां आणियो। समूरी सूरत हाल जो हल इहो आहे त असीं सही नुमाइंदा चूंडियूं? बिल्कुलु 100%, 100% सॼी सूरत हाल जी ॾिसो, हिकु कुदरती अच्छा हर नुमाइंदे जी साॻी कहाणी न हूंदी आहे त हू ईंदो आहे वाइदा करे ऐं पोइ हलियो वेंदो आहे? इहो त अवाम जे मथां आहे न, त अवाम कहिड़े माण्हू खे मुंतख़ब थो करे, कहिड़े माण्हू खे अॻियां थो आणे, 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि, 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि त 5 ई सियासतदान बि बराबरि नथा थी सघनि। खोड़ अहिड़ा सियासतदान, खोड़ अहिड़ा वर्कर्स तव्हांखे मिलंदा जिन जे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे, जेके अल्लाह जे हुज़ूर पेश थी करे इन ॻाल्हि खे जेको आहे महसूसु कनि था त असांखे हिसाबु ॾियणो पवंदो, अहिड़नि माण्हुनि खे जिन जे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा हुजे, अहिड़नि माण्हुनि खे जिन जी तरजीह पंहिंजो बंगलो, पंहिंजी ज़मीन, पंहिंजो बैंक बैलेंस न हुजे, धरती जा मारूणा हुजनि, अहिड़नि माण्हुनि खे अॻियां आणणु घुरिजे। जेसिताईं मां तव्हांखे अॼु मुंहिंजा लफ़्ज़ रिकॉर्ड कयो, शायदि मां रहां न रहां, मुंहिंजा लफ़्ज़ सिंध जे तारीख़ में लिखो ऐं रिकॉर्ड कयो, तव्हांखे वक़्त ते कमु ईंदा, ओसी ताईं सिंध में तब्दीली न ईंदी जेसीं ताईं सिंध जो अवाम उन्हनि माण्हुनि खे मुस्तरद न कंदो जिन 70 सालनि खां सिंध खे लुटियो आहे। जेसिताईं साॻा माण्हू हूंदा तेसिताईं सिंध में इनक़लाब कोन ईंदो।
अच्छा, आवाज़ उथारण जे हवाले सां अॻियां मुंहिंजे ख़्याल में सेकेंड लास्ट क्वेश्चन ई हूंदो त आवाज़ उथारण जे हवाले सां तव्हां जेको आहे असीं जेकॾहिं कवरेज जी बि ॻाल्हि करे वठूं त तव्हांखे मीडिया जो रोल छा नज़र अचे पियो? मुसलसिल जेको आहे हू कवरेज कनि पिया, मुख़्तलिफ़ रिपोर्टर्स हिन वक़्तु मुख़्तलिफ़ ज़िलनि में तालुकनि में एक्टिव लॻा पिया आहिनि। ॾाढो ॾुखियो सवाल कयो आहे। कीअं तव्हांखे नज़र अचे पियो? असीं पाण ते बि तंज़ बर्दाश्त करण जे लाइ तयारु आहियूं त असां सचाई सां हलूं पिया? मीडिया तव्हांखे सचाई सां हलंदे पंहिंजो रोल निभाईंदे नज़र अचे पई? छा वाकई मीडिया आज़ादु आहे? तव्हां मञींदो कुझु अहिड़नि इदारनि जे हथनि तां असां मजबूर आहियूं, पोइ वरी ख़ुदि हुकूमती जेका क़वानीन आहिनि उन्हनि जा पाबंद आहियूं, उन खां पोइ हेठि अची करे मीडिया मालिकान जूं जेकियूं असांजे पॉलिटिशियन सां यारियूं आहिनि, कंहिंजी दोस्ती मूंसां आहे, कंहिंजी दोस्ती तव्हां सां आहे, जंहिंजी दोस्ती तव्हां सां आहे उहो तव्हांखे कवर कंदो, जंहिंजी दोस्ती मूंसां आहे उहो मूंखे कवर कंदो। त मीडिया बि हिन वक़्तु दोस्ती जे बुनियादनि ते पियो हले, घटि थिए पई, लेकिन 60 to 70% मीडिया हिन वक़्तु डाइवर्ट आहे। तव्हां ॾिसो त बाक़ाइदा चैनल जो नालो खणो कंहिं आम माण्हू खां, फलाणो चवनि अच्छा आहे फलाणी जमात जो आहे, फलाण अच्छा आहे फलाण, हालांकि उन जमात सां उनजो को तालुक़ ई कोन हूंदो, लेकिन उनजी रिपोर्टिंग, उन जूं ख़बरूं, उनजे एंकर्स जा तजज़िया, उन्हनि जा तबसरा, उन्हनि जो पलड़े में वेहणु, उहो अवाम जे ज़हन में विहारे छॾियो आहे त अच्छा इमरान ख़ान खे ॾिसणो आहे त फलाणे चैनल खे ॾिसो, शहबाज़ शरीफ़ खे ॾिसणो आहे त फलाणे चैनल खे ॾिसो। सो इन खां असांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो। अच्छा, न पर कवरेज जे हवाले सां त ही बोर्ड जे हवाले सां जेको आवाज़ मीडिया उथारे पई त उहो दुरुस्त आहे, सही रिपोर्टिंग करे पई। 100% हम इन ते छो त ही बस मीडिया ते ज़िम्मेदारी अचे पई न, करणो पवंदो सहाफ़िन खे। खोड़ सारा सहाफ़ी अहिड़ा जिन खे मां पाण, जीअं लारकाणे जो असांजो हिकिड़ो सीनियर सहाफ़ी आहे नवीद लाड़क, मां उनखे पाण ॾिठो त चेल जॾहिं पाणीअ में, दरिया जे पाणी में बीठल हुआ, रिपोर्टिंग पे कयो। मुख़्तलिफ़ चैनल्स जा सहाफ़ी, रिपोर्टर्स, कैमरामैन्स मां ॾिठा पाण। वॾो हिकिड़ो चैनल आहे उर्दू, उनजो हिकिड़ो वॾो एंकर पर्सन मूंखे ॿेड़ीअ ते सखर दरिया में नज़र आयो, उहो मुख़्तलिफ़ ॿेटनि ते मूंखे नज़र आयो। बिल्कुलु रिपोर्टिंग हिन वक़्तु हक़ अदा कयो आहे चैनल्स, लेकिन उन्हनि खे उन सां गॾोगॾु जेको आहे उहो अवाम खे अपील बि करणु घुरिजे त अवाम अॻिते निकिरे ऐं मदद करे। बहरहाल यानी इहो बि अवां मञो पिया त हिन वक़्तु जेकी सिंध हुकूमत आहे या वफ़ाक़ी हुकूमती छो न हुजे, सभिनी खे हिकु पेज ते बीही करे ऐं तव्हां जहिड़ियुनि जमातनि खे बि ऑन बोर्ड वठी करे कमु करणु खपनि। 100% मां केतिरो परसेंट ईअं थी रहियो आहे? 1% बि न पियो थिए सिंध में। अच्छा, तव्हां आवाज़ उथारियो आहे हिन ई ॾुखी सूरत हाल में? तव्हां मां त तव्हांखे चवंदो त मां अॼु एनडीए में मीटिंग में उते तव्हां इहा ॻाल्हि कई, उते तव्हांखे छा रिस्पॉन्स मिलियो? छो त ईअं त माण्हू अल्लाह करे मिले, मूंखे यकीन दहानी कराई वई आहे त बसि जेको थियो सो थियो, सुभाणे खां तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो, गॾिजी कमु कंदासीं, गॾिजी अॻिते वधंदासीं, अल्लाह करे त उन्हनि जो वाइदो वफ़ा थिए। ठीकु आहे, सही आहे। ख़ैर नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु मुंहिंजे ख़्याल में पुॼाणी ते पहुतो आहे ऐं राशिद साहब आउं चाहींदसि त तव्हां वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत पैगाम बि असांजे ॾिसंदड़नि खे ॾींदा हलो ऐं उनखां बाद में तव्हांखे असांखे जेको आहे तव्हां खां दुआ बि घुराइणी आहे। तव्हां समूरी सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे छा चवणु चाहियो? इहो आहे त निकिरो, जंहिंजी जेतिरी कैपेसिटी आहे पंहिंजे कैपेसिटी जे मुताबिक़ मज़लूमनि जी, मारूअड़नि जी ख़िदमत कयो। तारीख़ लिखिजे पई, तारीख़ में सिंध जे वफ़ादारनि ऐं सिंध जे ख़िदमतगारनि में पंहिंजो नालो लिखायो। सही आहे, तमामु ज़रूरी आहे। सो मुंहिंजे ख़्याल में दुआ असां कराए छॾियूं पिया त मुंहिंजे ख़्याल में कयूं पिया। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अतमिम उमूरना बिल खैर वख्तिम लना बिल खैर वबिक नस्तईनु या अज़ीज़ु या गफ़्फ़ार। या अल्लाह, असां तुंहिंजे बारगाह में हाज़िर आहियूं, असांजी तौबह खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमा। या अल्लाह, असां मञूं था त हे असांजे अमलनि जी शामत आहे। या अल्लाह, असां में हाणे वधीक कंहिं बि शइ खे बर्दाश्त करण जी क़ुव्वत ऐं सलाहियत ऐं ताक़त न आहे। महज़ पंहिंजो फज़ल फरमा, असांखे हिन इम्तिहान मां ॿाहिरि कढ। या अल्लाह, मज़लूम मारूअड़नि जी पारत थई। या अल्लाह, सबा जहिड़ी सिंध जी पारत थई, सिंध जे मासूम बच्चनि जी, सिंध जे अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि जी पारत थई। या अल्लाह, सिंध जे जवाननि ऐं पोढ़नि जी पारत थई। वतन अज़ीज़ पाकिस्तान जे मारूअड़नि जी पारत थई। या अल्लाह, पाकिस्तान खे अंदरूनी ऐं बैरूनी ख़तरात खां महफ़ूज़ बणा। या अल्लाह, सिंध खे अंदरूनी ऐं
बैरूनी ख़तरात खां महफूज़ बणा। आमीन। या अल्लाह आमीन। सबा झड़ी सिंध जे मथां पूरे पाकिस्तान जे मथां पंहिंजी बाज फरमा। आमीन। या अल्लाह राज़ी थी पंहिंजो रज़ामंदो नसीब फरमा। ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत अता फरमा। आमीन। कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा। आमीन। जेका हिन बारिश में ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे हिन सैलाब में ज़ख़्मी थिया आहिनि हिन ॿोॾ में ज़ख़्मी थिया आहिनि या अल्लाह उन्हनि खे सिहत कामिला आजिला मुस्तमिर दाइमा अता फरमा। जेका फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जे दरजात खे बुलंद फरमा। उन्हनि जी अॻियनि मंज़िलनि खे आसान फरमा। उन्हनि खे करवट करवट जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। जिन जो फ़सल तबाह थियो आहे जिन जा घर तबाह थिया आहिनि या अल्लाह जिन जो माली ऐं जानी नुक़सानु थियो आहे उन्हनि जो बहितर नेमुल बदल अता फरमा। आमीन। उन्हनि खे या अल्लाह जल्द रिकवर या अल्लाह उन्हनि खे जल्द रिकवर थियण जी क़ुव्वत ऐं सघ अता फरमा। या अल्लाह असांजे हुक्मराननि खे हिदायत नसीब फरमा। असांजे हुक्मराननि खे आवाम जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह बार बार हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा। जनाब सरवरे कौनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात के मुताबिक ज़िंदगी गुजारण की तौफ़ीक़ अता फरमा। मरण खां पोइ सरवरे कौनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन सां हौज़ कौसर जा जाम नसीब फरमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांजी वॾी सीमारुन जगोड़ा ही